बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे, हू रब रहीम आहे, गफ़ूर आहे ऐं सभु तारीफ़ूं उन परवरदिगार जे लाइ। जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणिए तूं छपर तूं छांव आऊं कुॼाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अज़मत रमज़ान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। माह रमज़ान जो महीनो 14 रोज़ो ऐं हिन महीने में क़ुरान पाक जो नुज़ूल ऐं ही उहो महीनो जंहिं महीने में हर माण्हू यकीनन उन इबादत जे लाइ वक़्तु कढे थो। माह रमज़ान जो महीनो जीअं शुरू थींदो आहे त घरनि में हिकु रौनक हूंदी आहे जंहिंजो अक्सर आउं ज़िक्र कंदी आहियां। ऐं माह रमज़ान जो उहो महीनो हूंदो आहे जंहिं महीने में पाण जेकॾहिं आम ॾींहंनि में क़ुरान पाक जी तिलावत स्किप बि करे वञूं था त माना इहो हूंदो आहे त ठीकु आहे, माण्हू नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं जॉब ते माण्हू हलियो वञे थो। सुबुह जे टाइम कॾहिं कॾहिं तव्हां वरी सुम्ही पवंदा आहियो ऐं जॾहिं उथंदा आहियो त चवंदा आहियो टाइम हाणे घणो थी वियो आहे, बसि जल्दी सां जेको आहे न थोरो घणो ब्रेकफास्ट वठी ऐं असां पंहिंजी जॉब जे तरफ़ हलिया वेंदा आहियूं। पर माह रमज़ान जो उहो महीनो आहे जंहिं महीने में हर माण्हू टाइम कढंदो आहे, तस्बीहात जे लाइ टाइम कढंदो आहे ऐं नमाज़ जाइ ते वेही करे ख़ासि इबादत करियो था, क़ुरान पाक जी तिलावत करियो था। ऐं 14 रोज़े ते अमूमन ईअं थींदो आहे त हर घर में ॿार बि जॾहिं उहो ख़तमु मुबारक कढी रहिया हूंदा आहिनि त 14 सिपारो रिसाइट करे रहिया हूंदा आहिनि। माह रमज़ान जे महीने में इबादतूं ऐं उहे रौनकूं उहे लज़तूं त हर को माणण जी कोशिशि कंदो आहे, पर ख़ासि तौर ते जेकॾहिं असां चवंदा आहियूं न त इबादतूं त पंहिंजे जॻह ते सभु सुठियूं आहिनि, सभु ठीकु आहिनि, पर कुझु अमाल जंहिंसां ॿियनि जी दिलि असीं ख़ुशि करे सघूं ऐं इंसानु सेटिस्फाई बि रहंदो आहे। अच्छा, हिकु ॻाल्हि जेका मूं वाक़ई में महसूसु कई आहे त सेटिस्फेक्शन जेको आहे न उहा हर माण्हू खे नसीबु न थींदी आहे। तव्हांखे मुख़्तलिफ़ स्टेजिस मिलनि था ऐं दुनिया ख़ुदि हिकु स्टेज आहे ऐं हर माण्हू अचे थो ऐं हर माण्हू पंहिंजो किरदारु निभाए थो हिन दुनिया में ऐं पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मख़सूस वक़्त खां पोइ इंसानु जेको आहे सो हिन फ़ानी जहान में अबदी जहान ॾे रुख़सत करे वेंदो आहे। पर सेटिस्फेक्शन ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे, ॾाढी वॾी शइ हूंदी आहे। उन स्टेज ते इंसानु पहुची ऐं जॾहिं पोयां नज़र करे त मां एतिरियूं महिनतूं कयूं आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी खे सुठो बणाइण जे लाइ जेके महिनतूं कयूं आहिनि, हर इंसानु ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻियां वधण जे लाइ ऐं उन मुसलसिल उन महिनत में रहंदो आहे, पर उहे ज़िंदगी जा रस्ता जिते पेचरा अचनि था, जिते उन्हनि पंधनि में जॾहिं रंडकूं अचनि थियूं, उन्हनि रस्तनि ते जॾहिं कंडा पयल हुजनि था ऐं उते तव्हां जेको आहे सो तमामु शयुनि खे छॾे करे उन्हनि कंडनि खे बि गुल सम्झी हलो था, उन्हनि मुश्किलातुनि सां मुहाॾो अटकायो था, महिनत खे कोन था छॾियो, त ज़िंदगी में हिकु स्टेज अहिड़ो ईंदो आहे जिते इंसानु चवंदो आहे त हाणे मां सेटिस्फाई आहियां, मां जेतिरी महिनत कई आहे मां ख़ूब महिनत कई आहे ऐं जेतिरो वस पुॼो आहे त ओतिरी महिनत कई आहे। सो इहा जेका सेटिस्फेक्शन आहे इहा ज़िंदगी में ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे, ॾाढी ज़रूरी हूंदी आहे। नाज़रीन, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं अॼु जी हिन ट्रांसमिशन में। अव्हां साण हिन ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। सो टपाल मेज़बान जो साथ ईअं सभिनीनि सां मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन में। ऐं जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं टपाल मेज़बान जी त चांहि जे कप जी ज़रूरत हूंदी आहे। पाण जॾहिं रोज़ो रखंदा आहियूं, जॾहिं रोज़ो इफ़्तार करे रहिया हूंदा आहियूं त क्रेविंग जॾहिं थींदी आहे त उन क्रेविंग खे ख़तमु करण जे लाइ टपाल मेज़बान हिकु सुठो ऑप्शन आहे तव्हां ईअं सभिनीनि जे लाइ। अच्छा, हिन धरतीअ खे सिंध जी उहा धरती जंहिंखे पाण औलियान करामनि जी धरती चवंदा आहियूं, बुज़ुर्गनि जी धरती चवंदा आहियूं ऐं असां जेको आहे सो अक़ीदतमंदी में बि यकीनन रहूं था ऐं असां ॾिसंदा आहियूं काफ़ी सारा माण्हू जेके तमामु घणा अक़ीदतमंद हुजनि था। त अव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी त सचल साईं जो उर्स मुबारक आहे ऐं 205 उर्स मुबारक आहे। सो उन हवाले सां बि अॼु जे हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। मां सम्झंदी आहियां त ओलिया जेके बि हिन धरती ते जिन जो बि जनमु थियो आहे उन्हनि जो जेको फ़लसफ़ो आहे हिकु ॾाढो डीप ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो फ़लसफ़ो असांखे मिलंदो आहे, हिकु गहरो फ़लसफ़ो मिलंदो आहे, पर मैसेज हमेशह हिकु हूंदो आहे। मैसेज हूंदो आहे इंसानियत,
मोहब्बत जो इंसानियत जे लाइ हिकिड़ो बहितरीनु दर्स उते मौजूदु हूंदो आहे जेको हर स्टेज में हर माण्हू खे सिखण जी ज़रूरत ज़रूरु पवे थी। नाज़रीन, अॻियां वधूं था। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो इंट्रोडक्शन करायूं था। जनाब पहिरियों नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि तमामु सुठे आवाज़ जा मालिक, तमामु ख़ूबसूरत उन्हनि जो आवाज़ ऐं पंहिंजे आवाज़ सां ॼाता ऐं सुञाता वञनि था द वन एंड ओनली वक़ार अहमद अब्बासी। तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। उन खां पोइ असांजी हिन ट्रांसमिशन में जनाब तशरीफ़ फरमा आहिनि इमरान सुलेमान साहब। तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में। उन खां पोइ असां वटि ॾाढो सुठो आवाज़ु अथसि, ॾाढी पाण प्यारी आहे ऐं अज़मत रमज़ान में हुनजी शिरकत आहे द वन एंड ओनली राबिया। राबिया, तव्हांखे बि वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में। ऐं सभिनीनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं, पर मूं सचल साईं जो उर्स मुबारक जो ज़िक्र कयो आहे, सो पहिरीं चाहींदमि त काफ़ी खां शुरूआत कयूं ऐं ख़ूबसूरत आवाज़ अब्बासी जो। जी बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। है महबूब गोले दिस हो मन में अला महबूब गोले दिस हो मन में अला सो तन में अला मन में अला सो तन में अला महबूब गुले दिस हो मन में अला महबूब गुले दिस। वाह कारीगर साज बनाए हो वाह कारीगर हो वाह कारीगर साज बनाए हो वाह कारीगर साज बनाए कुन फयकून जे कुन में अला कुन फयकून जे कुन में अला महबूब गोले दिस हो मन में अला महबूब गोले दिस। वनी चोवण का ओ हितन गोली हो तखे लिको की न लतीफ चे बारो चो बेपार थी सती मद संदरो ओ कर पुनल जी पचार हो मियाँ नाए नेण निहार तो में तेरो दोस्त जो हा महबूब गोले दिस हो मन में अला महबूब गोले दिस। चोरी चोरी
सैर करी थो हो चोरी चोरी हो चोरी चोरी सैर करी थो हो चोरी चोरी सैर करी थो तुझो चाह चमन में अला तुझो चाह चमन में अला महबूब गुले ॾिस हो मन में अला महबूब गुले ॾिस सचल साईं सही कर जा तुम हो सचल साईं हो सचल साईं सही कर जा तुम हो सचल साईं सही कर जा तुम यार मिलियो कख पन में अला यार मिलियो कख पन में अला महबूब गुले ॾिस हो मन में अला महबूब गुले ॾिस सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह महबूब ॻोल्हे ॾिस मन में अला ऐं बेशक उहो रब शह रग खां वेझो आहे ऐं उहो इंसान शायदि उन जी तलाश ॿाहिरि करे रहियो हूंदो आहे पर उहो रब त तव्हां सां गॾु हूंदो आहे ऐं चवंदा आहिनि त इंसान जेको आहे न लफ़्ज़नि सां कुझु चवंदो बि कोन्हे उनजा चप बि कोन हिलंदा आहिनि उहे चुरपुर न कंदा आहिनि पर रब उन जे मन जो आवाज़ु ॿुधी वठंदो आहे सो हर दिलि जो दर्द रब ॿुधंदो आहे ऐं रब खे जॾहिं जॾहिं पुकारबो आहे तॾहिं तॾहिं परवरदिगार हू ॿुधे थो ऐं बेशक इंसान जूं ख़ताऊं बि मुआफ़ करे थो रहम जी नज़र बि करे थो पंहिंजो बि करे थो ऐं इहा ई उन रब जी रहमत आहे ऐं उन रब जी जेतिरी तारीफ़ कजे यकीनन उहा घटि आहे अॻियां वधूं था राबिया असां सां गॾु मौजूदु आहे राबिया खां नातिया कलाम ॿुधंदासीं राबिया ताईं माइक आहे तव्हां वटि जी बिस्मिल्लाह कयो सल्ली अला मुहम्मदिन सल्ली अला शफीना सल्ली अला मुहम्मदिन मदीने से बुलावा रहा है मदीने से बुलावा रहा है मदीने से बुलावा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है मदीने से बुलावा आ रहा है यहाँ मर्जी नहीं चलती किसी की मदीने वाला ही बुलवा रहा है मदीने वाला ही बुलवा रहा है मदीने से बुलावा आ रहा है मेरा दिल भी तो अपने साथ
रहा है अकेला, क्यों मदीने जा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। सुभान अल्लाह। और ये चक्की फातिमा की चल रही है, ज़माना इसका सदका खा रहा है। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। महफ़िल इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में हले पई ऐं असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। उन खां पोइ ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान हिन वक़्तु अवां ताईं लाइव पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हले पियो, ज़रूरु डायल कजो ऐं ट्रांसमिशन में तव्हां बि शामिलु थी सघो था। ऐं मां रिक्वेस्ट कंदमि त घर जे उन पासे ते तव्हां वेही ॻाल्हाइजो जिते तव्हांखे को डिस्टर्ब न करे, पोयां टीवीअ जो आवाज़ु तव्हांखे डिस्टर्ब न करे। ऐं जेकॾहिं को सुवालु आहे, का शइ तव्हांखे डिस्टर्ब करे पई, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि त तव्हां उन्हनि सां डिस्कस करे सघो था ऐं तव्हांजो जेको मसइलो आहे उहो ज़रूरु ॿुधो वेंदो ऐं उन जे हवाले सां मुफ़्ती साहब जिन सां डिस्कस कयो वेंदो। नाज़रीन, हिन ट्रांसमिशन में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था। जीअं त मूं ज़िक्र कयो त मुफ़्ती साहब हिन वक़्तु असांखे जॉइन करे चुका आहिनि। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। मुफ़्ती साहब ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी। मुफ़्ती साहब, कल्ह जे ॾींहं ते जेको ज़िक्र थियो, महफ़िल ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुती ऐं काल्ह जे ॾींहं ते मां ऑफ दी प्रोग्राम आख़िरी टाइम में तव्हां सां ज़िक्र कयूं पिए त असां रहमतुनि ते उन मग़फ़िरत जे अशरे ते त ज़िक्र कंदासीं ई, पर अॼु मां पहिरियों थोरो डिस्कस करणु चाहींदमि असां त हूअं त 5 नमाज़ूं फ़र्ज़ु आहिनि, पर पहिरियों त 50 नमाज़ूं हुयूं, उन खां पोइ 5 नमाज़ूं उम्मत जे लाइ तोहफ़े तौरु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खणी आया। अच्छा, ॿियूं जेके नमाज़ूं आहिनि, असांजी इस्लामी तालीमात कीअं असांखे सम्झाए थी त उहे नमाज़ूं कीअं पढ़णियूं आहिनि, कॾहिं पढ़णियूं आहिनि? मां चाहींदसि हिन हवाले सां थोरो डिस्कस कयो अॼु। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरीं जीअं तव्हां ज़िक्र कयो त ही 50 नमाज़ूं ऐं उन खां पोइ 45 अल्लाह ताला जे तरफ़ां जेके आहिनि घटि करे 5 नमाज़ूं फ़र्ज़ु कयूं आहिनि। सरकारे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते तशरीफ़ वठी विया, जी हा, सुभान अल्लाह, त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला ही नमाज़ जो तोहफ़ो अता कयो। बेशक बेशक। त इहो हुज़ूर खे तोहफ़ो इन एतबार सां आहे त हबीब ही नमाज़ जेको तव्हांखे तोहफ़ो थो अता कयां, रब फरमाए तुंहिंजे उम्मत खे, इहो तुंहिंजे उम्मत यानी तुंहिंजी उम्मत जेके उम्मती जेके हूंदा आहियूं, मुंहिंजा बाना हूंदा, उन्हनि मुंहिंजे विच में हिकिड़ो रब्तो हूंदो, ताल्लुक़ हूंदो इन नमाज़ जे ज़रिए। त अल्लाह ताला पहिरीं 50 नमाज़ूं जॾहिं फ़र्ज़ु फरमायूं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं मशहूर रिवायतुनि में आहे त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वापसि मक़ाम रफ़रफ़ खां वापसि पिया अचनि, मक़ाम रफ़ सिदरतुल मुंतहा खां पोइ मक़ाम रफ़रफ़, पोइ वरी क़ुरान करीम आहे त हुज़ूर अल्लाह जे कुदरत जे जलवे जे केतिरो साम्हूं वञी वेठा, फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना, त माना तमामु वेझो अल्लाह जे रहमत जे जलवे जे साम्हूं वञी वेठा, कुदरत जे जलवे जे साम्हूं। बेशक, सुभान अल्लाह। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उतां जॾहिं वापसि थिया, जी हा, त हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम हुज़ूर खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, तव्हांखे अल्लाह ताला उम्मत जे लाइ छा ॾिनो? त हुज़ूर फरमाए त 50 नमाज़ूं। अर्ज़ु कयो आका, तव्हां वरी वापसि ख़ुदा खे अर्ज़ु कयो वञी त इहे 50 नमाज़ूं तव्हांजी उम्मत अदा न करे सघनि, कोन करे सघंदी। सही। वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे दरबार में वापसि तशरीफ़ वठी विया, त अल्लाह ताला फरमाए हबीब तव्हांजी सिफ़ारिश खे क़बूल करे इन्हनि मां 5 घटि था, 5 जी इन्हनि ते
कमी था कयूं 45 नमाज़। जी वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो वापसि आया त वरी हज़रत मूसा कलीमुल्लाह ईअं ई सुवाल कयो, हुज़ूर जवाबु ॾिनो त हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो या रसूलल्लाह इहे बि घणियूं आहिनि, तव्हां वरी रब जे दरबार में अर्ज़ु कयो। हाणे हिन में हिकिड़ी हिकमत भरियो नुक़्तो आहे जी हा त जेकॾहिं ख़ुदा चाहे हा त रब दिलनि जा राज़ ॼाणे थो त हज़रत मूसा कलीमुल्लाह हुज़ूर खे कहिड़ो मशवरो ॾींदा जी हा त ऐं हुज़ूर वरी वापसि ईंदा। अलाह ताला पहिरीं दफ़े सां 5 नमाज़ूं फ़र्ज़ करे छॾे हा, पोइ 50 वरी हुज़ूर हाज़िर थिया अलाह जे दरबार में त वरी अलाह ताला 5 घटि कयूं, वरी ॿियो दफ़ो हाज़िर थिया वरी 5 ॿियूं घटि थियूं। ईअं त बार बार ईअं छा जे करे इन में जेको आहे हिकमत भरियो जेको नुक़्तो आहे इहो त हुज़ूर जो वरी वञणु अलाह जे दरबार में इहो रब खे अचण ई वञणु ॾाढो पसंदि पियो अचे। सुभान अल्लाह सुभान इन अदा खे अलाह ताला पसंदि कंदे माना रब चाहे पियो त मुंहिंजो महबूब वरी वरी मूं ॾे अचे, इन जे करे 5 अलाह से घटायूं वरी 5, पोइ ईअं 45 नमाज़ूं घटि थी बाक़ी 5 रहियूं त पोइ बि हज़रत मूसा कलीमुल्लाह अर्ज़ु कयो आहे का अञा घटि करायो। हुज़ूर फरमायो त न, अलाह मुंहिंजे लाइ मुंहिंजे उम्मत जे लाइ एॾी महिरबानी कई आहे, हाणे मूंखे मुनासिबु नथो लॻे त अञा घटि करायां। जी हा जी हा पर उहे लोहे महफ़ूज़ में 50 नमाज़ूं लिखियूं पियूं। जी हा हुज़ूर अर्ज़ु कयो मुंहिंजा करीम रब तव्हां कमी कई आहे, आसानी कई आहे मुंहिंजी उम्मत जे लाइ 50 मां 5 नमाज़ूं, लेकिन ही लोहे महफ़ूज़ में त 50 नमाज़ूं लिखियल आहिनि। रब फरमायो हबीब पढ़ंदा 5 नमाज़ूं सवाब 50 जो अता कंदो मां। सुभान अल्लाह जी सुभान तव्हां हबीब तुंहिंजे सदके में त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके में इहे ईअं 5 नमाज़ूं फ़र्ज़ रहियूं। हाणे इन 5 नमाज़ुनि खां अलावा जेके नमाज़ूं आहिनि जी हा उन्हनि खे चइबो आहे नफ़ली नमाज़। नफ़ली नमाज जी हा कुझु सुन्नत मौक़दा आहिनि जीअं फ़र्ज़ नमाज़ सां गॾु, जीअं फजर जूं जेके आहिनि 2 रकातूं फ़र्ज़ आहिनि, उन खां पहिरीं जेके 2 रकातूं आहिनि उहे सुन्नत मौक़दा आहिनि। जी हा ज़ोहर खां पहिरीं जेके 4 फ़र्ज़ खां पहिरीं 4 सुन्नत आहिनि, इहे सुन्नत मौक़दा आहिनि। जी हा सुन्नत मौक़दा कॾहिं कॾहिं जेकॾहिं रहिजी वञे त उहो गुनाहगार न हूंदो, जेकॾहिं हमेशह उन्हनि खे छॾींदो त गुनाहगार। ऐं ॿियूं जेके सुन्नत गैर मौक़दा हूंदियूं आहिनि उहे नफ़िल वांगुरु नफ़िल जे हुकुम में हूंदियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां पढ़ियो त तव्हांखे सवाबु मिलंदो, जेकॾहिं तव्हां न पढ़ियो त तव्हां गुनाहगार न थींदव। जी हा जीअं असर जी नमाज़ खां पहिरीं जेके 4 सुन्नत आहिनि उहे गैर मौक़दा आहिनि, या इशा जी फ़र्ज़ खां पहिरीं 4 सुन्नतूं गैर मौक़दा आहिनि। जी हा ऐं इन खां अलावा जीअं नमाज़ूं आहिनि जीअं इशराक आहे इहो बि नफ़िल आहे, तव्हां पढ़ंदव तव्हांखे सवाबु मिलंदो। सिज उभरण खां बाद में सिज उभरण खां 20 मिंट पोइ इहो 4 रकातूं आहिनि। ऐं 2 रकातूं बि जेकॾहिं को पढ़े त पढ़ी सघे थो। जी हा त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हदीस शरीफ़ आहे सियाह सिता जे किताबनि में इहे रिवायतूं मौजूदु आहिनि। जी हा हुज़ूर फरमायो त जंहिं बि इशराक नमाज़ अदा कई अलाह ताला उनखे उमिरे जो ऐं हज जो सवाबु अता फरमाईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुझु रिवायतुनि मां त उनखे उमिरे जो सवाबु अलाह ताला अता फरमाईंदो। यानी अलाह ताला 2 रकात नफ़िल जे बदिले में अलाह ताला उमिरे जो सवाबु थो अता फरमाए। अलाह जो फज़ल ऐं करम ॾिसो। फ़र्ज़ त हर हाल में पूरो करिणो आहे, या नफ़िली इबादत जीअं जेकॾहिं को सुवाल कंदो त ज़ाहिरनि हुकुम बि इहो असां ईअं चवंदासीं करे त मर्ज़ी अथसि, न करे त मर्ज़ी अथसि, को गुनाह कोन्हे। त मूंखे उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त ईअं ई सुवालु थियो असांजे उस्ताद खां, कंहिं पुछियो त साईं असर खां पहिरीं जेका सुन्नत आहे असां पढ़ूं या न पढ़ूं, त उस्ताद साईं फरमायो त पढ़ो त सवाबु आहे, न पढ़ंदो त को हर्ज कोन्हे। त हिकिड़ो वॾी उमिरि जो वेठो हो त उन चयो त फ़र्ज़ु त तव्हांजे ज़िमे में कर्ज़ु आहे, हीउ जेको तव्हां सुन्नत था पढ़ो इहो त पंहिंजे लाइ था पढ़ो न, इहा त इज़ाफ़ो कंदव त तव्हांखे इन में भलाई थींदी न। यानी इहो पढ़ो न पढ़ो छॾियो, बल्कि तव्हां कोशिशि करे हिन खे पढ़ो। इहो त तव्हां कर्ज़ था लाहियो जेको फ़र्ज़ु आहे, त नफ़िली इबादत त कयो न, इहो त असांखे करणी आहे, करणु खपे। त ईअं ई वरी जीअं चाश्त नमाज़ आहे, चाश्त नमाज़ जो टाइम जेको आहे 9 बजे खां पोइ स्टार्ट थो थिए हींअर तक़रीबन। पोइ उहो मौसमनि जे हिसाब सां नाज़रीन जे लाइ इहा गुज़ारिश आहे त इहो मुक़ररु न, जीअं मौसमनि में ॾींहुं वॾो नंढो थिए थो न, ईअं चंद मिंट अॻिते पोइते हिन जो टाइम बि ईअं चेंज रहंदो आहे, जीअं ॿियनि नमाज़ुनि जो थींदो आहे। चाश्त नमाज़ बि ईअं ई नफ़िली नमाज़ आहे,
उहा अदा करण वारे खे ख़ासि हिकिड़ी अलाह ताला रूहानी कुवत अता फरमाईंदो आहे। सुभान हा, उनजे ईमान जी मज़बूती अता फरमाईंदो आहे। तहज्जुद नमाज़ आहे त उन तहज्जुद नमाज़ जूं बरकतूं ऐं फयूज़ात एतिरा आहिनि जो इंसानु बयान ई नथो करे सघे। छो त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह उन तहज्जुद जे ई वसीले सां अलाह ताला खां पंहिंजे उम्मत जे लाइ घणो कुझु वरितो ऐं हासिलु कयो। तहज्जुद नमाज़ छो त तहज्जुद जी नमाज़ राति जो माण्हू निंड करे उथी सुबुह सादिक खां पहिरीं पहिरीं जॾहिं पढ़े थो न, जॾहिं दुनिया आराम में आहे, उन वक़्तु बंदो उथी ख़ुदा जे दरबार में अर्ज़ु थो करे, मुंहिंजा करीम रब हाणे तूं ॾिसीं थो ऐं मां तुंहिंजे दरबार मां मिसाल को हिकिड़ो न वञी थो तहज्जुद मस्जिद में पढ़े या घर में ॿिया सभु घर जा अफ़राद सुता पिया आहिनि, भाती हे उथी नमाज़ थो पढ़े, मुंहिंजा रब ई सभु दुनिया वारा हींअर पंहिंजे आराम मां आहिनि, मां तनहा थी तुंहिंजे दरबार में अर्ज़ु थो कयां, मुंहिंजियूं इहे सदाऊं पूरियूं फरमाए, दुआऊं क़बूल फरमाए। ख़ासि तौरु वालदैन ईअं कनिजो पंहिंजे बचड़नि जे लाइ तहज्जुद पढ़ी दुआऊं घुरनि त मुंहिंजा करीम रब असांजे बचड़नि खे नेक सालियो बि कर, उन्हनि जा नसीब बि भला फरमाए। छो त हर वालिद जी ख़्वाहिश हूंदी आहे, वालिदा जी ख़्वाहिश हूंदी आहे त बचड़नि जा नसीब भला थियनि, न्याणियूं आहिनि त उन्हनि जा नसीब उन्हनि खे भला घर नसीब थियनि, त उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो अज़ीम हिकिड़ो मौक़ो हूंदो आहे त तहज्जुद जी कोशिशि करे, पाबंदी करे, उन वक़्तु इहे दुआऊं घुरनि, अलाह ताला इंशाअल्लाह ज़रूरु क़बूल इंशाअल्लाह जी इंशाअल्लाह। माशाअल्लाह मुफ्ती साहब बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे। अच्छा, थोरो मुराक़बे जे हवाले सां बि ज़िक्र कजो। हूअं त तस्बीहात ज़िक्र में इंसानु रहे थो ऐं जेतिरो ज़िक्र न रब काइनात जो कजे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदे जेतिरा दुरूद पढ़जनि उहा इंसान जी, जीअं तव्हां चयो न त सभु इबादत ठीकु आहे पर जेतिरी वधीक कजे उहा वधीक इंसान जे लाइ फ़ाइदेमंद आहे। सो मुराक़बो उन जो छा असां वटि छा तालीमात आहे? मुराक़बो बिलख़ुसूस जेके बुज़ुर्गान दीन सिलसिले नक्शबंदिया सां जंहिंजो ताल्लुक़ आहे, जीअं सिलसिले नक्शबंदिया इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह, मुजद्दिद अल्फसानी इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह, जंहिं जलालुद्दीन अकबर बादशाह ऐं उनजे पुट जहांगीर बादशाह खे जेको आहे उन्हनि जेके दीन में तग़य्युर कयो, चेंजिंग कई त उन्हनि खे ललकारियो ऐं उनखे जेको आहे उन शइ इन खां वापसि थियण ते मजबूर कयो त तव्हां दीन में का बि चेंजिंग पंहिंजे तरफ़ां नथा करे सघो, ऐं जेल क़बूल कयो ऐं उते जो सूबतूं बर्दाश्त कयूं। उन इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह ॾे मनसूब आहे इहो सिलसिले नक्शबंदी आहे। त सिलसिले नक्शबंदी जा जेके बुज़ुर्ग आहिनि उहे मुराक़बो वरी जेके तसव्वुफ़ जा जेके असबाक हूंदा आहिनि, उहे तसव्वुफ़ जा असबाक बुज़ुर्ग जेके आहिनि तय कंदा आहिनि। उहे जॾहिं तसव्वुफ़ जा असबाक हूंदा आहिनि, जॾहिं उहो बंदो तय थो करे, उन खां पोइ हिकिड़ी ख़ासि रूहानियत मिलंदी आहे। उहे कीअं जे इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जे दरबार में हिकिड़ो शख़्स रहंदो हुयो, उहो त जीअं मां इमाम रब्बानी खां फैज़ वठां, उनखे काफ़ी अरसो गुज़रियो, पर उन खां पोइ हिकिड़ो शख़्स आयो, थोरो अरसो रहियो त इमाम रब्बानी उनखे ख़िलाफ़त ॾेई ऐं फरमाइस्तान वञी दीन जी तबलीग कर। त उन जेको पहिरीं शख़्स वेठो हुयो त उनखे इमाम रब्बानी जे दरबार में अर्ज़ु कयो, साईं मां तव्हांजी हेॾनि सालनि खां तव्हांजे ख़िदमत में रहां थो, तव्हां मूंखे जेको आहे फैज़ एतिरो कोन ॾिनो जेतिरो हिनखे ॾेई हिनखे रवानो करे छॾियो। पाण फरमाइस तो इन असबाक किथे तय कया, जेके असबाक आहिनि तसव्वुफ़ जा, पोइ पाण आज़मायूंसि त चयो जेॾी महिल फजर जो टाइम थियो, तयारु थी निकितो त इमाम साहिबु इमाम रब्बानी फरमायो अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह त हाणे हिन जे मथां कचिरो उछलायो। जीअं जो कचिरो उछलाईं त हिन गुस्सो कयो, कावड़ कई त केरु आहे, मां नमाज़ जे लाइ तयारु थियो पियो, अञा तव्हां बदनसीब आहियो, अहिड़ा तेड़ा। इमाम रब्बानी फरमायो ॾिसो हिन में अञा उहो गुस्सो ई ख़तमु न थियो आहे, अञा अफ़ ई दरगुज़री वारो इमाम न आयो अथसि, त हिनखे ख़िलाफ़त कीअं ॾियां मां। वरी उन खां पोइ कुझु ॾींहं अञा रहियो, इमाम रब्बानी उनखे असबाक तय कराईंदा रहिया। वरी इमाम रब्बानी चयो वरी आज़मायोसि, वरी जो गुज़रियो त वरी कंहिं कचिरो मथां उछलायोसि, तयारु थी कपिड़ा साफ़ पाए वञे पियो, त हाणे चयईं कुझु कोन, पर कावड़ में चेहरो ॻाढ़ो थियुसि। पर इमाम रब्बानी फरमायो अञा हिनखे असबाक तय करणा। वरी कुझु अरसे खां पोइ इमाम रब्बानी ईअं ई वरी हुकुम ॾिनो त जेॾी महिल तयारु थी वञे, पोइ जॾहिं उहो तयारु थी निकितो त कंहिं मथां कचिरो उछलायसि त मुस्कुराए चयईं त इहे कचिरे उछलाइण वारा
ही कचिरो वरी बि कम जो आहे, मां त इन खां बि नाकारो आहियां। ला ख़बर न आहे त मुंहिंजी अलाह जे दरबार में अलाए अमल क़बूल पवे अलाए न पए क़बूल पए। इमाम रब्बानी मुस्कुराए फरमायो त वठी अचोसि, अॼु हिन जा तसवुफ़ जा सभु असबाक जेके आहिनि तइ थी विया आहिनि ऐं हिनखे मां इजाज़त थो ॾियां, ख़िलाफ़त थो ॾियां। मुराक़िबो जेको हूंदो आहे इहो बिल्कुलु ख़ासि तौरु यानी जीअं ॾिसंदा आहियो त ईअं मथां चादर विझी ऐं तस्बीह खे खड़काए ऐं अलाह जो ज़िक्र कयो वेंदो आहे, यानी उन वक़्तु तवजो मुकमल जेको आहे ईअं रब जी ज़ात ॾे हूंदो आहे। ऐं ईअं त तव्हांजी तव्हांजी ज़ुबान मां जेको आवाज़ थो निकिरे उन जा असरात तव्हांजे दिलि ते बि हुजनि ऐं तव्हांजे दिलि बि माना ज़िक्र में एॾो महव ऐं मसरूफ़ थी वञे जो तव्हांखे दुनिया जी ॿी कंहिं शइ जी ख़बर ई न पए। जीअं हज़रत शेर ख़ुदा रज़ी अलाह ताला अन्हु खे तीर लॻो त हज़रत शेर ख़ुदा जो तीर पिया कढनि त ज़ख़म जी तकलीफ़ पई थिए, हज़रत हुज़ूर फरमायो जॾहिं शेर ख़ुदा नमाज़ में बीहे पोइ हिन तीर खे कढी वठिजो। पोइ हज़रत शेर ख़ुदा छो त नमाज़ में अहिड़ो अलाह सां लिका ऐं मुलाक़ात माना हूंदी हुई हज़रत अली करम अल्लाह अजल करीम जी, जो उन खां पोइ हज़रत शेर ख़ुदा रज़ी अलाह ताला अन्हु खे ख़बर बि न पई उन तकलीफ़ ऐं ज़ख़्म जी, छो त उनजो उन वक़्तु रब्त हज़रत शेर ख़ुदा जो ख़ुदा सां एॾो मज़बूत हुयो। त इन मुराक़बे में बि ईअं ई मुकमल जेको तवजो बुज़ुर्ग कराईंदा आहिनि उहो अलाह जी ज़ात ॾे कराईंदा आहिनि त सिर्फ़ु तव्हांजी ज़ुबान मां इहो आवाज़ु न अचे पर तव्हांजी दिलि मां बि इहो ई ज़िक्र जो आवाज़ु ईंदो रहे। सुभान अल्लाह माशाअल्लाह। मुफ़्ती साहिब इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे माशाअल्लाह सां, ऐं तव्हांजी इजाज़त वठी करे ई मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि नाज़रीन। पर थोरो मां इहो ऐड करणु चाहींदमि त असां इंसान इबादत कंदा आहियूं न, नमाज़ जाइ ते पाण बीठा हूंदा आहियूं, हिकिड़ी कील बि जेकॾहिं असांखे चक पाईंदी आहे न असांखे महसूसु थींदो आहे त असांखे जेको आहे न का शइ माना डिस्टर्ब करे पई। सो तॾहिं दुआ जे दौरान इहा दुआ ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे त रब साईं असांजूं जेके टुटल फुटल इबादतूं आहिनि पंहिंजे बारगाह इलाहीअ में क़बूल फरमाए, छो त इंसानु यकीनन गुनाहगार आहे, इंसानु ख़तागार आहे, पर हू रब रहीम आहे। उन रब मां चवंदा आहिनि त जेको उमेद अलाह मां रखबी आहे न त उहा उमेद अलाह ज़रूरु पूरी कंदो आहे। सो सभु उमेदूं उन परवरदिगार मां हुजनि, इंसान जी ज़ात मां का उमेद न हुजे त इंसानु नाउमीद बि कोन थींदो आहे। नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं हिन वक़्तु पहुची रही आहे, जंहिंमें साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइक़ो ॾींदी आहे। उन जे लाइ टपाल मेज़बान सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था ऐं पहिरियों नात कलाम ॿुधंदासीं ऐं असां वटि माशाअल्लाह इलाही सुठा नात ख़्वान मौजूदु आहिनि। हिन वक़्तु नात ॿुधूं था इमरान सुलेमान खां। जी बिस्मिल्लाह कयो। सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। वो जो न थे तो कुछ न था, वो जो न हो तो कुछ न हो, वो जो न थे तो कुछ न था, वो जो न हो तो कुछ न हो। जान है वो जहान की जान है वो जहान की जान है तो जहान है। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। इमाम बुसैरी रहमतुल्लाह अलैह जो मशहूर मारूफ कसीदो
माशाल्लाह पेश करा तो अल्लाह पाक जी बरकत से माह रमज़ान जी बरकतूं समेटन जी तौफ़ीक़ अता फरमाए। पढ़ियो मौला या सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी मौला या सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी मुहम्मदुल सय्यदुल कौनैनि वसकलैनि मुहम्मदुल सय्यदुल कौनैनि वसकलैनि वल फरीक़ैनि मिन उर्बिन व मिन अजमी मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्ली हौलिम मिनल अहवाली मुक्तहिमी मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी या रब्बे बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना या रब्बे बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना या रब्बे बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में आका तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का मौला या सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिमी। सुबहान अल्लाह जी, सुबहान अल्लाह। मुफ्ती साहब अव्हां जी तरफ़ अॻियां वधंदसि। ग़ज़वाए खंदक जे हवाले सां चाहींदसि त कीअं ग़ज़वाए खंदक वाक़े थी, इन हवाले सां ज़रूरु तव्हां बयानु फ़रमाइजो। पर छो त इहो थोरो तवील असांजो डिस्कशन थी वेंदो। जॾहिं थोरो पहिरीं जेको आहे ॿिए टॉपिक ते हलूं था,
ऐं पोइ गुज़राए खंदक जे हवाले सां असां डिस्कस कंदासीं। क़ुर पाक जॾहिं पाण खोलियूं था, क़ुर पाक जॾहिं पाण रिसाइट कयूं था, त कुझु सूरतूं आहिनि मकी ऐं कुझु सूरतूं आहिनि मदनी। मां चाहींदुसि इन हवाले सां बयानु पहिरीं फरमायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं अल्लाह ताला तौरात किताब अता कयो जी, त हज़रत मूसा कलीमुल्लाह खे हुकुम थियो त प्यारा मूसा पहिरीं अची कोहे तूर ते चिल्लो कट। सही सही। 40 रातियूं हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम कोहे तूर ते चिल्लो काटियो, जंहिंजो 40 लैलतन पहिरें सिपारे में उनजो ज़िक्र आहे। उन खां पोइ हज़रत मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह ताला तौरात अता फरमायो सुभान अल्लाह। त हे प्यारा मूसा, ही पूरो तौरात ही किताब तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे उम्मत जे लाइ राह हिदायत आहे। सुभान अल्लाह। इन ते प्यारा मूसा तूं बि अमल कर ऐं पंहिंजी उम्मत खे अमल करा। जी। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे ईअं ई अल्लाह ताला मुकम्मल किताब हिकु वक़्त में अता फरमायो। पर क़ुर्बान वञा मां मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक ज़ात तां, उनजी शान तां, सुभान अल्लाह। सभु नबी शान वारा, पर तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद। इहे जेके पैगंबर आहिनि, रसूल आहिनि, रब थो फरमाए असां इन्हनि खे हिक ॿिए ते फज़ीलत ॾिनी आहे। माना हर हिक जो मर्तबो पंहिंजो पंहिंजो, कंहिंजो माना हुज़ूर जो वरी मर्तबो तमामु नबियनि खां अफ़ज़ल ऐं आला आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जॾहिं नबूवत जो ऐलान फरमायो, उन खां पोइ नबूवत वारी ज़िंदगी जा 13 साल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मक्कतुल मुकर्रमा में गुज़ारिया। जी हाँ। ऐं नबूवत जी ज़िंदगी जा 10 साल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीनतुल मुनव्वरा में गुज़ारिया। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेको मक्कतुल मुकर्रमा में क़ुरान करीम नाज़िल थींदो हुयो, त उनखे चयो वेंदो हो त ही मक्की क़ुरान, यानी मके में नाज़िल थियो आहे। ऐं वरी जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते क़ुरान करीम मदीने में नाज़िल थियो, त उनखे मदनी चयो वेंदो आहे। त हीअ मदनी सूरत आहे, यानी हुज़ूर जे नबूवत वारी ज़िंदगी जेका मदीने में गुज़री, उन में इहो हुज़ूर ते नाज़िल थियो आहे। ऐं जेको मके वारी ज़िंदगी में हुज़ूर ते नाज़िल थियो, उनखे चयो वेंदो आहे ही मकी जेका आहे सूरत आहे, जो यानी मके में नाज़िल थी। ऐं कुझु अहिड़ियूं सूरतूं आहिनि जिन खे चयो वेंदो आहे त हीअ या आयतूं कुझु हूंदियूं आहिनि त हे मकी बि आहे, मदनी बि आहे। उहो ईअं त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं सफ़र में हुआ ऐं मके खां मदीना ॾे तशरीफ़ पिया वठी वञनि, रस्ते में क़ुर नाज़िल थियो, जीअं इन्नल्लज़ी फ़रज़ अलैकल क़ुरान लराद्दुका इला माद। इहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मके खां रवाना थी चुका, मके खां निकिरी चुका, तशरीफ़ वठी विया। उन खां पोइ अञा मदीने पहुता, हिन रस्ते में क़ुर नाज़िल थियो। पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईअं ई जेकॾहिं हुज़ूर मैदान जंग में हूंदा, उते कंहिं मामले जी ज़रूरत पवंदी हुई, त हुज़ूर खे रब ईअं न फरमाईंदो त हुज़ूर हाणे अचो पहिरीं ऐं हरम में अच, बैतुल्लाह में उते चिल्लो काट, त पोइ त उते मां वही नाज़िल कयां। बल्कि हुज़ूर जिथे हूंदा, जेकॾहिं माल गनीमत जो मसइलो पेश आयो जंग में, त उते बि जेको आहे साहबनि में इख़्तिलाफ़ थियो, त साहबनि में जेके वॾी उमिरि जा हुआ, उहे पोयों झंडा खणी बीठा रहिया ऐं नौजवान विढ़ंदा रहिया। त नौजवाननि चयो त हाणे माले गनीमत में असांजो हिसो आहे, तव्हां त पोइ ते बीठा आहियो। त उन्हनि चयो त जेकॾहिं असां झंडा संभालियूं बीठा हुयासीं ऐं जेकॾहिं जंग जी शिदत वधे हा, त असां बि अची दाख़िल थियूं हा, त लिहाज़ा इहो सभिनि खे असांखे बि मिलणु खपे। त उन ते उन जॻह ते उन मैदान जे जंग मैदान में, जंग जे मैदान में अल्लाह से क़ुर नाज़िल कयो। यसअलूनका अनिल अनफाल कुलिल अनफालु लिल्लाहि वर रसूल। महबूब तव्हां खां माले गनीमत जे बारे में सवाल था कनि। इन्हनि खे ॿुधायो त माले गनीमत अल्लाह ऐं हुनजे रसूल जे लाइ, तव्हां जेका आहे पंहिंजी तक़वा इख़्तियार कयो इन शइ खे। उन खां पोइ उन्हनि जी वरी अल्लाह साईं बाक़ाइदा सहाबा खे जेका उन्हनि जे इस्लाह जे हवाले सां आयात नाज़िल कयूं। उन खां पोइ पूरी हिकिड़ो नाए सिपार जो आख़िरी पा जेका आहे उनजो नुज़ूल थियो। उन खां पोइ वरी जो 10हों सिपारो शुरू थो थिए, उन खां पोइ वरी जेको उन्हनि माले गनीमत जे मुतालिक़ सवाल कयो, उनजो अल्लाह साईं जवाबु ॾिनो, वअलमू अन्नमा गनिमतुम मिन शैइन। तव्हां खां मालूम था कनि, मालूम हुजणु इन्हनि खे खपे त बेशक जेका माल गनीमत आहे, बेशक इहो अल्लाह ऐं हुनजे रसूल जे लाइ ख़ुम्स आहे, 5 हिसो, बाक़ी जेका हूंदी उहा मुजाहिदीन में तक़सीम कई वेंदी। फ़अन्न लिल्लाह ख़ुम्सहु।
सुभान अल्लाह मुफ्ती साहब। अच्छा मुफ्ती साहब, असल में असां वटि जेको आहे न, मां हमेशह ज़िक्र कंदी आहियां त सोशल मीडिया सभु पाण इस्तेमालु कंदड़ हूंदा आहियूं ऐं उहा ई ॻाल्हि त वरी मिसइंफॉर्मेशन डिसइंफॉर्मेशन तमामु शयूं आहिनि ऐं हक़ीक़त में हिन स्क्रीन जो इहो फ़ाइदो हूंदो आहे त असां जेको आहे न जेका ऑथेंटिक शइ हूंदी आहे उनखे ई डिस्कस कयो वेंदो आहे। सोशल मीडिया ते जीअं ख़बरूं अचनि थियूं त उन में काफ़ी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि त एसिताईं जेके समझदार हूंदा आहिनि इंतज़ार में हूंदा आहिनि त हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया जेसिताईं हिनखे क्लियर नथी करे उन ते अमल न कंदा आहिनि। मुफ्ती साहब ईअं ई आहे, छो त हर को चए थो त आउं सहाफ़ी बि आहियां, हर को चए थो त आउं होस्ट बि आहियां, हर को हर फील्ड में एक्सपर्ट पंहिंजे पाण खे सॾाइण में का बि देरि कोन थो करे। तव्हां सभिनी जा सोशल अकाउंट्स आहिनि ऐं जेका शइ अचे थी उहा हर को पोस्ट कयो छॾे। असां वटि ईअं हूंदो आहे त काफ़ी सारा उलमा जेको आहिनि सो उहे साम्हूं अची वेंदा आहिनि ऐं असांखे सभिनीनि खे वाज़े आहे इहा शइ त गैब जो जेको इल्मु आहे उहो रब जी ज़ात खां सवाइ कोई बि ॼाणे नथो सघे। पोइ जेका ख्वाबनि जी ताबीर थींदी आहे या कुझु वक़्त खां बाद में छा थींदो, इन तरह जा बयान कुझु जारी थी वेंदा आहिनि, उन हवाले सां इस्लामी तालीमात कीअं आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लामा क़ाज़ी अय्याज़ रहमतुल्लाह अलैह इन हवाले सां वज़ाहत फरमाई आहे। इमाम कर्तबी रहमतुल्लाह अलैह बि तफ़सीर कर्तबी में बि इन जी वज़ाहत फरमाई आहे। सही त ये बुज़ुर्गान दीन ऐं मुतक़द्दिमीन उलमा था फरमाइनि त क़ुरान करीम में ग़ैब जे मुतालिक़ आयात हिकिड़ियूं अहिड़ियूं आहिनि जिन मां साबित थो थिए त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे न बल्कि सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात वटि इल्म ग़ैब आहे, बाक़ी कंहिं वटि न आहे। जीअं क़ुल ला अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाहि वला आलमुल ग़ैब, महबूब तव्हां ऐलान कयो मां नथो चवां त मूं वटि इल्म ग़ैब आहे या मूं वटि ग़ैब जा ख़ज़ाना आहिनि। ऐं कुझु वरी अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन मां इहो साबित थो थिए त अल्लाह ताला ग़ैब जो इल्मु पंहिंजे पैगम्बरनि खे ॾिनो आहे। जीअं 29 सिपारे में सूरह जिन में। मुफ्ती साहब माज़रत सां मां इंटरप्ट कयो आहे, पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ हितां खां ई पाण कंटिन्यू कयूं था 30 पारे में जीअं फ़रमान बाज ताला आहे। नाज़रीन साही जो वक़्तु थी वियो आहे, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान ई आहे जंहिंजे पीअण सां ताज़गी मिले थी। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं पहुचे पई। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जा आहे। बिल्कुलु बि मां घणी देरि कोन कंदमि ऐं मां चाहींदसि त मुफ्ती साहब खां असां कंटिन्यू कयूं। जी मुफ्ती साहब, ग़ैब जो इल्मु ऐं 30 पारे में 29 पारे में क़ुरान करीम सूरह जिन में अल्लाह ताला इरशाद फरमायो आलिमुल ग़ैब, ग़ैब जो ॼाणंदड़, फला युज़हिर अला ग़ैबी अहदा, पंहिंजो ग़ैब ज़ाहिर नथो करे कंहिं ते बि, इल्ला मन इर्तदा मिर रसूल, मगर जेके उन जा पसंदीदा रसूल आहिनि। वरी ॿिए मक़ाम में ॿी जॻह ते क़ुरान करीम अल्लाह से फरमायो वमा कान अल्लाहु लियुतलिअकुम अलल ग़ैब, अल्लाह ताला ग़ैब ते बाख़बर या मुतलिअ नथो करे, वलाकिन अल्लाह यज्तबी मिर रुसुली मन यशा, बसि जेके उन जा चूंडियल रसूल आहिनि उन्हनि मां जंहिंखे चाहे अता करे थो। हाणे क़ुरान करीम में हिकिड़ी शइ जो सबूत वरी उन जी बि उन साॻी शइ जी नफ़ी इन शइ खां क़ुरान पाक आहे। माना हिकिड़ी शइ खे साबित कजे वरी उन जो इनकार, छो त इहो माना हिकिड़ी शइ जो सबूत वरी उन जो नफ़ी यानी उन जो ज़िद इहो मुमकिन न आहे, छो त क़ुरान करीम इन खां पाक आहे। पोइ इन्हनि क़ुरान करीम जे आयतुनि खे कीअं सम्झिबो, उन मुतालिक़ अल्लामा क़ाज़ी अय्याज़ रहमतुल्लाह अलैह तफ़सीर कर्तबी वारे या इन खां अलावा तफ़सीर जलालैन में अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह, तफ़सीर बेज़ावी में अल्लामा बेज़ावी रहमतुल्लाह अलैह ऐं काफ़ी मुफ़स्सिरीन इन जी वज़ाहत कई आहे त जेको हक़ीक़ी इल्म ग़ैब आहे उहो अल्लाह जी ज़ात वटि आहे। व इंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू, ग़ैब जूं चाबियूं ख़ज़ाना अल्लाह वटि आहिनि। हक़ीक़ी इल्मु ग़ैब जो अल्लाह जी ज़ात वटि आहे। जिन आयतुनि मां इहो साबित आहे त अल्लाह खां सवाइ को बि ग़ैब जो इल्मु नथो ॼाणे, त इन मां मुराद अल्लाह जो ज़ाती इल्मु आहे। ऐं जिन आयतुनि मां वरी इहो साबित थो थिए त ग़ैब जो इल्मु अल्लाह ताला रसूलनि खे अता कयो आहे, माना रसूल ॼाणनि था, जिन आयतुनि मां इहो साबित आहे त उन मां मुराद
یہ मुफ़स्सिरीन फरमाइनि था त इहा आहे त उहो नबियनि जो जेको ग़ैब जो इल्मु आहे उहो उन्हनि जो ज़ाती न आहे, उन्हनि खे अल्लाह साईं अता कयो आहे। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जो जेको इल्मु ग़ैब आहे उहो लामहदूद आहे, माना उन जी का हद न आहे। ऐं पैगंबरनि खे वरी जेको अल्लाह साईं ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे उहो महदूद आहे। लामहदूद शइ ऐं महदूद में फ़र्क़ु आहे, इलाही वॾो फ़र्क़ु आहे बेशक। त हिकिड़ी मां अनलिमिटेड शइ हुजे ऐं ॿी जेकी लिमिट हुजे, त पैगंबरनि जो इल्मु अताइया ख़ुदा जो ज़ाती आहे, इहो फ़र्क़ु आहे इन शइ में। ईअं सम्झो त ख़ुदा ख़ालिक़ हुजण में बेमिसाल आहे त मुहम्मद मख़लूक हुजण में बेमिसाल आहे, ख़ुदा तालिब हुजण में बेमिसाल आहे त मुहम्मद मतलूब हुजण में बेमिसाल आहे, ख़ुदा लामका हुजण में बेमिसाल आहे त मुहम्मद बामका हुजण में बेमिसाल। जीअं चयो वेंदो आहे नी त ख़ुदा बेसूरत हुजण में बेमिसाल आहे त ख़ुदा बेसूरत हुजण में बेमिसाल त हुज़ूर बासूरत हुजण में बेमिसाल। ख़ुदा अर्शी हुजण में बेमिसाल त मुहम्मद फ़र्शी हुजण में बेमिसाल। त ख़ुदा मौला हुजण में बेमिसाल त महबूब वरी बंदे हुजण में बेमिसाल। माना हुज़ूर जी जेका अब्दियत आहे, बंदगी आहे, उहा तमामु बंदनि खां आला आहे। जीअं अल्लामा इक़बाल चयो न अब्द दिगर, अब्द चइबो अरबी में बाने खे, माना असां सभु रब जा बाना आहियूं। त अब्द दिगर अब्द हू चीज़े दिगर मा सरापा इंतज़ार ऊ मुंतज़िर। त असां आहियूं अब्द, अल्लामा इक़बाल थो चए, असां चवंदा आहियूं असां रब तुंहिंजा बाना आहियूं, पर वरी रब फरमाईंदा महबूब मोहम्मद तूं मुंहिंजो बानो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी माशाअल्लाह। मुफ्ती साहब अॻियां वधूं था, वक़ार खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। हीअ काफ़ी दफ़ा हिन नात जी फरमाइश थी आहे। वाह वाह। टाइम खे मदे नज़र रखंदे जेको आहे सो अव्हां जे साम्हूं पेश कयां थो। जी बिस्मिल्लाह। मेरे आका के मदद हुई है, मेरे आका के मदद हुई है, तेरी राह में अखें बिछाते बिछाते तेरी हसरतों में, तेरी चाहतों में बड़े दिन हुए घर सजाते सजाते, मेरे आका के मदद हुई है। मेरा ये है ईमान, मेरा ये यकीन है, मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है। मेरा ये है ईमान, मेरा ये यकीन है, मेरे मुस्तफा सा न कोई हंसी है, न कोई हंसी है, कि रुख उनका देखा है जब से कमर ने, कि रुख उनका देखा है जब से कमर ने, निकलता है मुँह को छुपाते छुपाते, मेरे आका के मदद हुई है, मेरे आका के मदद हुई है। कयामत का मंज़र बड़ा पुरखतर है, मगर मुस्तफा का जो दीवाना होगा, कयामत का मंज़र बड़ा पुरखतर है,
مگر مصطفیٰ کا جو دیوانہ ہوگا، مگر مصطفیٰ کا جو دیوانہ ہوگا، جو دیوانہ ہوگا، وہ پل پہ سے گزرے گا مسرور ہو کے، کہ وہ پل پہ سے گزرے گا مسرور ہو کے، نعرہ نبی کا لگاتے لگاتے میرے آقا کہ مدد ہوئی ہے، میرے آقا کہ مدد ہوئی ہے، میرے لب پہ مولا نہ کوئی صدا ہے، فقط مجھ نکمے کی یہی دعا ہے، میرے لب پہ مولا نہ کوئی صدا ہے، فقط مجھ نکمے کی یہی دعا ہے، فقط مجھ نکمے کی یہی دعا ہے، یہی دعا ہے، میری سانس نکلے در مصطفیٰ پہ، میری سانس نکلے در مصطفیٰ پہ، غم دل نبی کو سناتے سناتے میرے آقا کہ مدد ہوئی ہے، تیری راہ میں اکھیاں بچھاتے بچھاتے تیری حسرتوں میں، تیری چاہتوں میں، بڑے دن ہوئے گھر سجاتے سجاتے میرے آقا کہ مدد ہوئی ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ، الہی خوبصورت کلام ऐं माशाअल्लाह इलाही सुठो आवाज़ु इलाही सुहिणे अंदाज़ सां तव्हां निभायो आहे। ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था। अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहिब जी तरफ़ अॻियां वधंदासीं। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिब तशरीफ़ फरमा आहिनि हिन ट्रांसमिशन में। मुफ़्ती साहिब, ग़ज़वा खंदक कीअं वाक़िअ थी, इन हवाले सां मां चाहींदसि त बयानु फरमायो। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ग़ज़वा खंदक मक्के जा मुशरिक हुआ जिन हमले जो इरादो रखियो मदीनतुल मुनव्वरा ते। मदीने में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने तशरीफ़ वठी विया, उते हिकिड़ी इस्लामी रियासत क़ाइमु थी वई जी, मदीना रियासत जे नाले सां। त उते यहूद बि हुआ। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां हिकिड़ो मुआहिदो कयो। इहे शयूं यानी तमामु तर शयूं जेके आहिनि, जेके अॼु ताईं मुफ़ीद फ़ाइदामंद आहिनि, इहे 1400 साल पहिरें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे सेखारे विया। सुभान अल्लाह। सरकारे दो आलम जे मिसाल तव्हां ॾिसंदा आहियो त रस्तो जिथे भी राश कॉलोनी हूंदी आहे या ज़मीनुनि ॾे वञण अचण जे लाइ रस्ता मुक़ररु हूंदा, जी हाँ, इहा रस्तनि जो बि जेको निज़ाम जेको आहे इहो सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़ररु फरमायो।
त कुरैश में हिक ॿिए सां इन्हनि ते इख़्तिलाफ़ रहंदा अरबनि जा, जी झगड़ा थींदा हुआ हिक ॿिए जे माना अॻियां गुज़रण तां, हीअ मुंहिंजी प्रॉपर्टी आहे, मुंहिंजी मिल्कियत आहे, ॿिए जी अॻियां आहे, त हाणे उहो किथां वञे। पोइ इन्हनि जे लाइ हिकिड़ो निज़ाम क़ाइमु थियो जी हा त जेको आहे शरान जेको आहे रस्तो हर हाल में हर कंहिंजो हक़ु आहे। ईअं ई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहे मुआहिदनि जा तरीक़ेकार बि सरकार असांखे सेखारिया। हा बेशक छो त ॾिसो दुनिया में हींअर हर मुल्क में तक़रीबन यानी अक्सरीअ सां ईअं आहे त को शायदि का सऊदीया कंट्री हुजे जिते सिर्फ़ु मुस्लिम हुजनि 100%, बाक़ी तक़रीबन यानी हर मुल्क जे अंदरि मुस्लिम नॉन मुस्लिम, जीअं पाकिस्तान में असांजी अक्सरियत आहे मुस्लमाननि जी 90%, असां आहियूं त 10% नॉन मुस्लिम बि आहिनि। ईअं ई पूरी दुनिया में जेकॾहिं अमेरिका में नॉन ईसाई घणा आहिनि त उते मुस्लिम बि मौजूदु जी आहिनि, हा जी बरतानिया में मुस्लिम माना, त हाणे उन्हनि जे लाइ जेके अक़लियत में जंहिंखे चयो वेंदो आहे उन्हनि जे लाइ कहिड़ो कानून हुजे। सही त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उते जेके यहूदी घटि तादाद में आहे, जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि सां हिकिड़ो मुआहिदो कयो त अवां असां सां गॾु था रहो, हिकु रियासत में था रहूं, तव्हांजे जान माल जी हिफ़ाज़त बि असां कंदासीं, बेशक पर हाणे मुआहिदो इहो आहे, शर्त इहो आहे त जेकॾहिं मदीने ते अची को ॿाहिरां माण्हू हमिलो कंदो हा त तव्हां असांजो उन में साथ साथ ॾींदव ॾींदव। मुस्लमान। जी हा जी हा जीअं हाणे मिसाल पाकिस्तान ते हमिलो थिए त पाकिस्तान जी जेका अक़लियत आहे नॉन मुस्लिम, उहे कॾहिं बि इहो न चाहींदा त असां साथ न ॾियूं ऐं असां पोइ ते हटंदासीं, बल्कि हू पंहिंजी रियासत जो साथ ॾींदा, बिल्कुलु पंहिंजे मुल्क जो साथ बिल्कुलु ॾींदा। बिल्कुलु त ईअं ई उन्हनि सां इहो मुआहिदो थियो। हुज़ूर फरमाए जेकॾहिं ॿाहिरां को शख़्स अची तव्हां सां जेकॾहिं तव्हां सां विढ़ंदो त उन सूरत में मुस्लमान वरी तव्हांजो साथ तव्हांजो ॾींदा, साथ ॾींदा। यानी मुस्लमान उन्हनि सां यहूदियुनि सां साथ ॾींदा, यहूदी मुस्लमाननि जो साथ ॾींदा। जी इहो हिकिड़ो मुआहिदो थियो, तय थियो। उन खां पोइ उन्हनि यहूदियुनि बनु कुरैज़ा जे यहूदियुनि इहो मुआहिदो टोड़ियो इहो जो हुननि अंदरूनी खाना हुननि अहद शिकनी करे वाइदा ख़िलाफ़ी करे मके जे मुशरिकनि खे हुननि दावत ॾिनी त तव्हां अचो, अची मदीने ते हमिलो कयो, ॿाहिरों तव्हां हमिलो कजो, अंदरों असां हमिलो कंदासीं, जंहिंखे खाना जंगी चइबो आहे। जी हा जी हा खाना जंगी थी पवंदी ऐं मदीने न मुस्लमान रहंदा, न मुस्लमाननि जी रियासत रहंदी, न इस्लाम रहंदो। इहे उन वक़्त खां वठी हुज़ूर जे ज़माने खां वठी इहे साज़िशूं हलंदियूं थियूं ज़बान तां फिरण पर वारा, ख़ुदा जेको आहे इस्लाम खे अहिड़ो बुलंद फरमायो, सुभान अल्लाह। ज़रूरु चवंदा आहिनि त हक़ जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर ॿुॾंदी ॿुॾंदी कॾहिं न बि आहे। कोन्हे। इहे तकलीफ़ूं मुस्लमाननि ते ईंदियूं रहंदियूं, पर इंशाअल्लाह मुस्लमान सब्र इस्तक़ामत सां इन्हनि जो मुक़ाबिलो कंदा रहंदा। इंशाअल्लाह त जॾहिं यहूदियुनि उन्हनि खे इहा दावत ॾिनी त तक़रीबन 30,000 जे लॻभॻि लश्कर आयो मके खां जी तयारी सां। हाणे मुस्लमाननि वटि मदीने में न तयारी हुई, न एतिरो असलो हो जो हुननि जो दिफ़ा करे सघनि, सही विढ़ण मुक़ाबले जेतिरी त सलाहियत पंहिंजी जॻह ते, पर माना दिफ़ा जे लाइ बि जेका आहे ओचिते सोचणो अटैक जे पियो हवाले थिए। सां, जी हा, अचानक जॾहिं अटैक थियो न हा त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबनि खे घुरायो त मशवरो कयो, जेके बग़ैर मशवरे जे पाण खे उन्हनि जे लाइ बि सबक़ु आहे, जेके कंहिंखां मशवरो वठणु पसंदि न आहिनि कंदा त मां कामिल अक़ल आहियां, सभु कुझु मां आहियां, ॿिए खां मशवरे जी कहिड़ी ज़रूरत आहे। इहा ई कम अक़ली जी अलामत आहे। जी छो त हुज़ूर जे पैगम्बरनि जे लाइ त क़ुर जो फ़ैसिलो आहे त नबियनि जो अक़ुलु सलीम हूंदो आहे, मुकमल हूंदो आहे। पोइ बि पैगम्बर साहबनि खे घुराए करे उन्हनि खां मशवरो वठंदा हा डिस्कस कंदा बेशक। ऐं क़ुर करीम में बि हुकुम आहे त वशाविरहुम फिल अम्र, जी मामलात में मशवरो कयो। बेशक ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम साहबनि खे घुराए फौरी तौरु चयो त असां ते अचानक जेको आहे अटैक थियण वारो आहे ऐं हाणे ॿुधायो त असां पंहिंजो दिफ़ा कीअं कयूं। मुख़्तलिफ़ रायूं साम्हूं आयूं। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अलाह ताला हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अलाह ताला इहो मशवरो ॾिनो, अर्ज़ु कयो हुज़ूर दरबार या रसूल अल्लाह, फिलफोर जेका आहे खंदक खोटराई वञे, चारि ई पासा मदीने जी खॾ खोटरायूं हिननि जी, हा तां त जेका आहे हू लश्कर अंदरि दाख़िल ई न थी सघे। इहो त जेके असांजा नंढड़ा बचड़ा जेके आहिनि, जेके स्कूलनि में पढ़नि था, उन्हनि जे बि निसाब में इहो पूरो आहे ग़ज़वे खंदक वारी ॻाल्हि। त उन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे हज़रत सलमान फ़ारसी वारो जेको आहे तमामु जेको आहे मशवरो पसंदि आयो। हुज़ूर हुकुम कयो, हुज़ूर पाण जेका आहे
उन ते जेके आहिनि उहा खॾ खोटाइण में खंध खोटाइण में पाण हिसो वरितऊं पाण जेका आहे कुदाल हलाइनि पिया ऐं जेका आहिनि जेके अॼुकल्ह जे जेके औज़ार इस्तेमालु थींदा आहिनि रोड खोटण जे लाइ या ज़मीन खोटण जे लाइ उहे त हुज़ूर आली त ईअं पथरनि खे जो ईअं खोटनि पिया त ईअं चिणगूं थियूं पथर मां चिणग निकिरंदी आहिनि त हुज़ूर फरमायो त मां ॾिसां थो त उहो वक़्तु अचण वारो आहे जो शाम जा इलाइक़ा बि फतह थींदा त हिते बि जेके मुनाफ़िक़ आहे उन्हनि वरी चयो त बचाए पंहिंजो मदीनो कोन था सघनि ऐं वरी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बरूं थो करे त असां शाम बि फतह कंदासीं त हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जो त ज़ुबान मां जेके लफ़्ज़ आहे उहे साबित थिया शाम बि फतह थियो सरकारी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा खंदक खोटराई खंदक खोटरजी वई हाणे हू दाख़िल अंदरि कोन पिया थी सघनि हाणे हो ॿाहिरि इंतज़ारु कंदा रहिया खीमा लॻाई वेठा आहिनि हाणे जेके अंदरि यहूदी वेठा हुआ उहे इंतज़ार मां त हे ॿाहिरां हमिलो कनि त असां अंदरूं हिननि ते हमिलो कयूं मुस्लमाननि ऐं वरी जेके आहिनि इंतज़ार मां त यहूदी पहिरें हमिलो अंदरां शुरू कंदे असां हमिलो कयूं न पोइ हिकिड़ो यहूदियुनि जो सरदार हो उन जेको आहे इस्लाम क़बूल कयो पर उन्हनि खे ॿुधायो कोन्हे उन्हनि वञी जेको आहे हुज़ूर जे दरबार मर्ज़ कयो या रसूल मूंखे इजाज़त ॾियो त मां हिकमत अमली यानी मुमकिन आहे मूंखां ग़लति बयानी बि थिए मां ईअं करे का हिकमत अमली सां को कमु कयां तां त हीअ जेका आहे असांजी फतह थी वञे हुज़ूर हुनखे इजाज़त ॾिनी उहो पंहिंजे यहूदियुनि वटि वियो हुननि खे ख़बर कोन हुई त हीउ मुस्लमान थी चुको आहे त हुननि खे वञी चयो हुननि खे ख़बर हुई त हीउ रहिसा चई ॾियो ख़बर तव्हांजो हिननि खे हीउ घुरायो आहे हिननि खे मके जे मुशरिकनि खे हमिलो त कोन था कनि चई असां पाण इन ई सोच में परेशान आहियूं त हमिलो कनि छो था जो आया त उन्हनि चयो त मां तव्हांजो सरदार आहे मां तव्हांखे ॿुधायां थो तव्हां असां इहो धोखो कंदा मके वारा धोखो कंदा असांखे हिते मदीने में रहणो आहे असांजे लाइ मुश्किलात पैदा थींदियूं आहे सो हीअ चाहिनि था इहे मके वारा त तव्हां खां माण्हू जेको आहे ज़मानत जे तौरु गिरवी रखणु था चाहिनि तव्हांजा पोइ हमिलो करणु था चाहिनि पोइ हीअ छा कंदा तव्हां कॾहिं बि पंहिंजा माण्हू उन्हनि खे बतौर गिरवी न ॾिजो चई ठीकु आहे जीअं तुंहिंजो हुकुम आहे सरदार जो असांखे क़बूल आहे वरी उहो जेको आहे उहो जेको मुस्लमान नओं मुस्लमान थियो यहूदी वरी वियो आहे मके जे मुशरिकनि ॾे जेके ॿाहिरां मुहासिरो कयूं वेठा उन्हनि खे चई ॾियो ख़बर तव्हां आया बि आहियो ऐं असां वारा पोइ यहूदियुनि तव्हांखे घुराए असां यहूदी त हे कोन था कनि जेको आहे हमिलो शुरूआति चई असां पाण इन में परेशान आहियूं चई हू तव्हां खां माण्हू था वठणु चाहिनि तव्हांजा माण्हू गिरवी रखंदा ऐं उन्हनि खे क़तलु कंदो कॾहिं बि तव्हां माण्हू न ॾिजो चई यार तूं त असांजो वफ़ादार आहीं तूं वाजी ॻाल्हि असांखे ॿुधाई आहे असां ईअं ई कंदासीं हाणे जेको आहे जीअं यहूदी मके वारनि मुशरिकनि ॾे विया त बाबा तव्हां हमिलो कयो मुफ्ती साहब तव्हां खां कंटिन्यू कयूं था इजाज़त ॾियो कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां तव्हां शामिल थिया हुअसि मथे रमज़ान में उबैदुल्ला चाचर पियो ॻाल्हायां ज़िला कश्मीर खां जी उबैदुल्ला अॼु तव्हांखे भली कार चऊं मुफ्ती साहब खां सवाल पुछणो हुयो मुंहिंजी तबियत ठीकु नथी रहे इन जे लाइ छा हुकुम आहे छा कफ़ारो आहे तव्हांजी तबियत नासाज़ आहे पर तव्हांखे छा थियो आहे थोरो कंधे में दर्द वग़ैरह हुयो हुनजी टेबलेट पियो खावां सुबुह शाम जी हुई न त कंध मुंहिंजो ठीकु नथो थिए हुनजे लाइ मुफ्ती साहब खां सवाल बि पुछणो हुयो इन जे लाइ ठीकु आहे अदा असां मुफ्ती साहब खां पुछूं था मुफ्ती साहब 24 इयर्स हिननि जी एज आहे ऐं कंहिं सबब जे करे हीअ मेडिसन खाइनि था त हीअ नथा कंटिन्यू करे सघनि रोज़ा त उहो असां पहिरें बि प्रोग्राम में ॿुधाए चुका आहियूं त जेकॾहिं डॉक्टर हिननि खे मशवरो ॾिए थो त तव्हांजी जेको आहे रोज़े रखण सां तव्हांजी तबियत में बिगाड़ पैदा थींदो या तव्हांजी सिहत में सही थियण में देरि लॻंदी ताख़ीर थींदी या नुक़सान जो अंदेशो आहे त उन सूरत में रोज़ो कदा करे सघनि था रोज़ो छॾे था सघनि पर या वरी हिननि जे पंहिंजे जेकॾहिं ज़ाती तजुर्बे मां बि इहो साबित आहे थियो आहे त माना जेकॾहिं रोज़े रखण सां हिननि जी तबियत वधीक बिगड़े थी नुक़सान जो अंदेशो वाक़ई थिए थो त उन सूरत में फ़िलहालु रोज़ो छॾनि जेसिताईं हिननि जी तबियत सही थिए पोइ जॾहिं सिहत थी वञे त पोइ कज़ा करे छॾे ठीकु आहे ॿियनि महीननि में माना कज़ा करे थैंक यू सो मच तव्हां शामिल थियो ऐं सुहिणे अंदाज़ में तव्हांखे जवाबु मिलियो आहे अच्छा मके वारनि वटि यहूदी सरदार वियो जी हा त तव्हां हमिलो छो था कयो
चई त असां हमिलो पोइ कंदासीं, पहिरीं तव्हां सुभाणे असां सां धोखो करे वञो, तव्हां पहिरीं असांखे माण्हू गिरवी रखो, असां वटि गिरवी रखो। हुननि चयो अच्छा तव्हां असां सां चालाकी था करणु चाहियो, असां गिरवी न रखंदासीं कुझु बि थी पए। हुननि इनकार करे छॾियो। जेको आहे मके जे बनु क़ुरैज़ा जेके यहूदी आहे उन्हनि वरी ईअं ई जेको आहे मके जे मुशरिकनि वटि विया, मके जा मुशरिक विया यहूदियुनि ॾे, त यहूदियुनि बि इनकार कयो त असां बि माण्हू तव्हां वटि गिरवी न रखंदासीं। ॿिन्ही धुरनि हिक ॿिए ते अदम एतमाद ॾेखारियो त असां पंहिंजा माण्हू, मके वारनि चयो असां माण्हू गिरवी न रखंदासीं, हुननि चयो असां बि कोन गिरवी रखंदासीं, न रखंदासीं। त हाणे हिननि जो पाण में इख़्तिलाफ़ शुरू थी वियो, हेॾां हिननि जो पाण में इख़्तिलाफ़ शुरू थियो ऐं हेॾां वरी हवाऊं तेज़ आंधियूं हवाऊं घुलणु शुरू थियूं, जेके हिननि बाहि ॿारी हुई पंहिंजे खेमनि में, जेके उन्हनि खेमनि खे उहा तेज़ हवा आंधी जो आई त उन्हनि उहा बाहि वञी हिननि जे खेमनि खे लॻी, उहा सड़ी रख थी आहे ऐं हिननि जा सॼा खेमा उखड़जी विया ऐं हे वरी जेको आहे वापसि भॼण ते मजबूर थी विया ऐं हे भॼी वापसि हलिया विया। हुज़ूर अलैहि सलातो वसलाम फरमायो त इहो मुशरिकनि जो आख़िरी हमिलो हुयो मदीने ते। हाणे हमला हूंदा असांजा ऐं फतह हूंदी असांजी, अॼु खां पोइ कंहिं इन्हनि मुशरिकनि खे कॾहिं बि मदीने ते हमले करण जी ज़रूरत इंशाअल्लाह न थी। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, सुहिणे अंदाज़ में बयानु फरमायो मुफ़्ती साहब तव्हां। ऐं तव्हां जी इजाज़त सां ई अॻियां वधूं था। असां नातिया कलाम ॿुधंदासीं। असां वटि मौजूदु आहे हिन वक़्तु राबिया। ऐं राबिया जी बिस्मिल्लाह, छा चूंड आहे तव्हांजी, छा ॿुधाईंदव? बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मौलाना मुहम्मदिन, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। सबसे ओला हुआ ला हमारा नबी, सबसे बाला हुआ ला हमारा नबी, सबसे ओला हुआ ला हमारा नबी, सबसे बाला हुआ ला हमारा नबी। अपने मौला का प्यारा हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा नबी। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन। लम याती नज़ीरो कफ़ी नज़रिम, लम याती नज़ीरो कफ़ी नज़रिम, मिसले को न शुद पैदा जाना, जग रात को ताज तोरे सरसों, जग राज को ताज तोरे सरसों है, तुझको शहीदो सरा जाना, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। मैं यहाँ हूँ, मेरा दिल मदीने में है, मैं यहाँ हूँ, मेरा दिल मदीने में है, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं, मेरी उल्फत मदीने से यूं ही नहीं,
میرے آقا کا روزہ مدینے میں ہے، میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میرا دین اور دنیا مدینے میں ہے۔ یہ شہر مصطفیٰ ہے، مدینہ کریم ہے، یہ شہر مصطفیٰ ہے، مدینہ کریم ہے، سب کو نبھا رہا ہے، مدینہ کریم ہے، یا رسول اللہ یا حبیب اللہ، یا رسول اللہ یا حبیب اللہ۔ عرش اعظم پہ جس کی بڑی شان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، جس کا ہم پلہ کوئی محلہ نہیں، جس کا ہم پلہ کوئی محلہ نہیں، ایک ایسا محلہ مدینے میں ہے، ایک ایسا محلہ مدینے میں ہے، یا رسول اللہ یا حبیب اللہ، یا رسول اللہ یا حبیب اللہ، میں یہاں ہوں میرا دل مدینے میں ہے۔ سبحان اللہ جی، سبحان اللہ، ماشاء اللہ رابعہ، असां अॻियां वधूं था पहिरीं ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था, उन खां पोइ कंटिन्यू कयूं था। असमत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था। असमत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन हिन वक़्तु अव्हां ताईं लाइव पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां, ऐं असमत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हर भेरे उहो ई बहितरीनु ज़ाइक़ो ॾींदी आहे, उनजे लाइ टपाल मेज़बान सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि, मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब तशरीफ़ फरमा आहिनि ते रमज़ान में। सो मुफ़्ती साहब, मां सोचियुमि पे त हूअं बि माना माण्हू जॾहिं न स्टडी कंदो आहे त ॾाढो ॾुखियो हिकिड़ो टाइम गुज़रंदो आहे। 4 साल यूनिवर्सिटी जा हुजनि या 2 साल खणी कॉलेज जी ॻाल्हि कजे त ॿार खे प्रॉपर टाइम पंहिंजी एजुकेशन खे ॾियणो पवंदो आहे, ऐं काफ़ी घराणनि में उहो ॿार खे कारी जो कोर्स बि करायो वेंदो आहे, हिफ़्ज़ क़ुरान बि करायो वेंदो आहे, ऐं बिलाशुबा हिन ॻाल्हि खे पाण सभु तस्लीम कयूं था त ॿई तालीमात उन बैलेंस्ड वे में हलाइणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। पर उन ॿार खे बि ॾाढी मुश्किल थींदी आहे उन हिफ़्ज़ करण में, कारी जो जेकॾहिं उहो कोर्स करे थो वरी होॾां पंहिंजी स्कूल और कॉलेज और यूनिवर्सिटी जी तालीम, त ॿिन्हिनि शयुनि खे कीअं सही तरीक़े सां हलाइणु घुरिजे? पहिरीं इब्तिदा जे अंदरि ॿारड़े जो जेको बेसिक का बुनियादु आहे जी हा, उहो मज़बूत करणु खपे। सही 4-5 क्लास मुकमल उन्हनि खे रेगुलर ॿारड़ो स्कूल वञे, उन खां पोइ रेगुलर 5 क्लास ताईं करे, उन खां पोइ एसि ताईं हुनजो घर में नाज़रा क़ुरान शरीफ़ त हाणे घर में ई थिए थो, या ॿारड़ा स्कूल खां वापसि थींदा आहिनि त उन खां पोइ अची क़ुरान करीम पढ़ंदा आहिनि, कलाक ॾेढ वञी किथे मस्जिद में या को कारी साहब पढ़ाइणु ईंदो आहे, घर में उन्हनि खे पढ़ाईंदो आहे, नाज़रा मुकमल हूंदो। हाणे जेकॾहिं हिफ़्ज़ कराइणु चाहे थो को त उन्हनि जे लाइ बहितरीनु मशवरो इहा त जेकॾहिं ॿारड़ो ज़हीन आहे त पोइ उनखे हिफ़्ज़ करायो, जेकॾहिं ज़हीन आहे त पोइ उनखे हिफ़्ज़ न करायो।
उन जे लाइ पोइ इहा ज़हीन आहे त 5 क्लास खां पोइ तव्हां हुनखे सुबुह जेको आहे हेॾां स्कूल खां कुझु टाइम ब्रेक ॾियारियो ऐं उनखे हेॾां सुबुह जो टाइम मुकमल हिफ़्ज़ खे ॾिए ऐं शाम जो हुनखे तव्हां उहो मिसाल होॾे 6 क्लास में हुनखे तव्हां उहो ट्यूशन ॾियारींदा अचो। सही सही। मां पाण ईअं ई कयो नंढड़े खे, मुंहिंजो 7 क्लास में आहे, मां हुनखे 2 साल जेको आहे हेॾां ब्रेक ॾियारे ऐं शाम जो ट्यूशन अची सर ट्यूशन वारो ईंदो, ॿिया ॿार बि मुंहिंजा पढ़ंदा, शाम जो ट्यूशन अची पढ़ंदो, पंहिंजे 6 क्लास जेको हुनजो होमवर्क हूंदो हुनखे थोरो थोरो करे कवर कंदो वेंदो, बाक़ी घणो टाइम हुन हिफ़्ज़ खे ॾींदो। अलाह जी महिरबानी सां हुनजो हिफ़्ज़ बि मुकमल थियो 2 सालनि जे अरसे खां बि घटि में, ऐं हेॾां अलहमदुलिल्लाह हुनजो स्कूल वारो जेको आहे पढ़ाई उहा बि हलंदी रही। हा, इहो आहे त हाणे मुश्किल ज़ाहिर आहे हिकिड़ियूं 2 शयूं जेकॾहिं इंसान जी हिकिड़ी चाहत आहे त हीअ बि हासिलु हुजे ऐं हीअ बि हासिलु हुजे त पोइ थोरी घणी न बल्कि कुझु तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी आहे। हा, उहा तकलीफ़ जेका आहे थोरी ॿार ऐं पोइ वरी जंहिं ॿार खे इहा तकलीफ़ मिसाल 2 पासा हुनजी तालीम हलाइजे थी त हफ़्ते में जेका छुटी वारो ॾींहुं आहे उन ॿार खे तव्हां सभु मुकमल रिलैक्स छॾियो त हू ॿारड़ो जेको आहे ज़हनी तौरु फ्रेश हुजे। बल्कि जेकॾहिं तव्हां में हिमत आहे या तव्हां टाइम आहे कोशिशि करे हुन ॿार खे सैरो तफ़री कराए, सैरो तफ़री ॿारड़ो करे ईंदो त उहो ज़हनी तौरु फ्रेश थी वेंदो ऐं वरी उहो छॾियाड़ा बहितरीन तरीक़े सां पंहिंजी तालीम खे हलाए सघंदो। वरी जेकॾहिं तजवीद पढ़ाइणी आहे, क़ुर खे जेकॾहिं क़िरात में पढ़ाइणो आहे, कारी करिणो आहे त हाणे अलहमदुलिल्लाह मां पंहिंजो जेको मुंहिंजो तजुर्बो आहे उहो मां तव्हांजे आॾो पेश थो कयां। जेकॾहिं हाफ़िज़ सुठो थियो आहे, जेकॾहिं हिफ़्ज़ जिथे करायो कंहिं सुठे कारी वटि, छो त कुझु अहिड़ा बि हूंदा हाणे मदरसा जिथे पढ़ाइण वारा जेके हूंदा आहिनि उहे ख़ुदि कारी न हूंदा आहिनि, सिर्फ़ु हाफ़िज़ हूंदा आहिनि, उहे तजवीज़ सां न आहिनि पढ़ाईंदा। जेकॾहिं सुठे कारी वटि हिफ़्ज़ कंदो त ईअं सम्झो त हुनजी क़िरात बि हुन सां गॾोगॾु काफ़ी कवर थी वेंदी। उन खां पोइ हाणे जीअं मुंहिंजो नंढड़ो आहे, हाणे मैट्रिक खां पोइ जीअं हुनखे फस्ट ईयर मां कराईंदुसि, फस्ट ईयर खां पोइ इंटर में अची वेंदो त हाणे फस्ट ईयर वारो कोर्स हुनजो क्लियर थी वेंदो। हाणे इंटर में मां हुनखे वरी उहो साल तजवीद में लॻाईंदुसि ऐं शाम जो हू पंहिंजो जेको आहे इंटर जो कोर्स जेको आहे उनजी क्लासूं वठंदो रहंदो। सुबुह जो घणो टाइम तजवीद खे ॾींदो, मिसाल 6 कलाक तजवीद खे क़िरात खे ॾिनई, क़िरात जो कारी जो कोर्स कंदो, अहिड़ा 2 कलाक जेके आहे उहे वरी हुन पंहिंजे इंटर वारे कोर्स खे ॾींदो। हाणे हेॾां ॿारड़े जो इंटर बि थी वञे ऐं होॾां जेको आहे हुनजो हिफ़्ज़ बि थी वियो ऐं कारी बि थियो। बाक़ी हुन खां अलावा आलम जो जेको कोर्स आहे उनजो सेट बि अलॻि हूंदो आहे, उहो त तव्हां करायो मैट्रिक खां पोइ था न। उन खां मैट्रिक खां पोइ तव्हां जॾहिं कराईंदो त इहो न आहे त हाणे हुनजी ॿारड़े जी दुनियावी तालीम रुकिजी वई, बल्कि मैट्रिक खां पोइ जेको आलम जो कोर्स कंदो आहे त उहा हुनजी ईअं सम्झो त उन में 2-3 सब्जेक्ट जेके ज़रूरी सब्जेक्ट आहिनि उहे दर्स निज़ामी आलम जे कोर्स में हूंदा आहिनि। उहे आलम जे कोर्स में दीनी सब्जेक्टनि खां अलावा दुनियावी सब्जेक्ट जेके कॉलेज या यूनिवर्सिटी में पढ़ाया था वञनि उहे शर्त हूंदा आहिनि, उहे उन्हनि खे पढ़ाया वेंदा आहिनि। उहे वरी अलॻि टीचर ईंदा आहिनि मदरसनि में पढ़ाइण, आलम जेके थींदा आहिनि दर्स निज़ामी कंदा आहिनि उन्हनि खे पढ़ाइण जे लाइ ॿाहिरां अलॻि टीचर मुक़ररु हूंदा आहिनि जेके उन्हनि खे कवर कराइण जे लाइ ईंदा आहिनि। उनजी तालीम ईअं सम्झो त रुकी न, बल्कि जीअं 8 साल कोर्स पूरो कंदो त हुनखे मास्टर जी डिग्री मिले। ठीकु आहे मुफ़्ती साहिबु, सुठे अंदाज़ में तव्हां जेको आहे हिननि शयुनि खे एक्सप्लेन कयो आहे। अच्छा मुफ़्ती साहिबु, तव्हां ज़िक्र करे सघो था अव्हांजी तालीमात ऐं उहो जेको टाइम गुज़रियो उहो कीअं गुज़रियो, ऐं यकीनन हर माण्हू खे किथे न किथे उहो मुश्किलात ज़रूरु फेस करणी पवंदी आहे, अव्हांजो उहो ॾुखियो वक़्तु ऐं उहो वरी आसानी में कीअं तब्दील थियो? जी ॾिसो, उन टाइम में जीअं मां 1995 में मूं हिफ़्ज़ कयो आहे प्राइमरी क्लास में, अञा 5 क्लास में मां हुयुसि, अञा 5 क्लास जा पेपर बि न थिया त मुंहिंजो हिफ़्ज़ अलहमदुलिल्लाह मुकमल थी वियो। उन टाइम मुंहिंजी उमिरि हुई तक़रीबन 10.5 साल त मां हिफ़्ज़ पूरो करे छॾियो। हाणे उन टाइम मदारसनि जे अंदरि मदरसनि में हिकिड़ियूं त दुश्वारियूं इंतिहा हुयूं, छो त हालात अहिड़ा हूंदा हुआ, माना हिकिड़ो घर खां परे ऐं ॿियो वरी खुराक ऐं खाद खुराक जा इंतिज़ाम बि एतिरा न हूंदा, छो त मामलात मुआशी हवाले सां मदरसनि वटि वाफ़र मिक़दार में इहे शयूं न हूंदियूं उन्हनि शयुनि खे। ऐं ॿियो मदरसनि जा उन दौर में 1995-97 में मां 2003 में दर्स निज़ामी मुकमल कयो आहे। त उन टाइम में जेको आहे हिकिड़ो ज़हन हूंदो हो त उलमा इकराम हेॾां हिन दुनियावी तालीम ॾे ॿार खे वञणु न ॾींदा, उहो इन जे हुननि जी सोच मुताबिक़ त शायदि एॾां वेंदो ॿारड़ो त हिन जी हीअ तालीम रहिजी वेंदी। पर हींअर त अलहमदुलिल्लाह उहे एतिरियूं मुश्किलातूं असां ॾिठियूं आहिनि, कॾहिं कॾहिं मां अंदाज़ो लॻाईंदो आहियां त जेकॾहिं हिन दौर जे ॿार खे उहा मुश्किलात ॾिजे त सवाल ई पैदा नथो थिए,
सवाल ई मूंखां नंढा सवाल कंदा त तव्हांखे ख़र्ची घणी मिलंदी, मां ॿुधाईंदा रुपयो, त उहो हैरत में ईंदा आहिनि त रुपयो ख़र्ची। जी हा, 1996 में। त उन टाइम में ऐं हिन टाइम में मदारिस जे अंदरि सहूलियतूं आहिनि, फैसिलिटीज़ आहिनि। असांजो इहो हाल हूंदो जो जनरेटर जो त नालो निशानी कोन हूंदो, बिजली वेंदी त असांजो साह वेंदो, पोइ मजबूरन उस्तादनि खे रोईंदा हुआसीं, चवंदा असांखे ॿाहिरि विहारियो, सहण में विहारियोसि। ॿाहिरि त तव्हां त हवा त लॻे न, कुदरती हवा। हींअर मदारिस जे अंदरि मदरसनि में आहे त हिकिड़ो पूरो मुकमल सिस्टम आहे, उते तव्हांजी लाइट वई त फौरी तौर जनरेटर हलंदा। ऐं जेकॾहिं कंहिं ॿार खे को कंहिं का तकलीफ़ थी अचे कंहिं बि तरह जिस्मानी वग़ैरह, त उन टाइम इहे सहूलियतूं मुयसर न। हींअर मदारिस जे अंदरि कैमरा सिस्टम आहे, ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं ॿारड़े खे त दीनी तालीम ॾियो था त इहे शयूं तव्हां नोट कयो पाणे त इन मदरसे में सहूलियतूं कहिड़ियूं, छा किथे असांजो ॿारु कंहिं तरह जेको आहे परेशान त न थींदो। जंहिं में मुयसरु आहिनि सहूलियतूं मुकमल, तव्हां उते ॿारड़े खे एडमिशन करायो त ॿारड़ो जेको आहे दीनी तालीम बि हासिलु करे सघंदो, दुनियावी तालीम। अल्हम्दुलिल्लाह मां पढ़ाईंदो आहियां पाण हिते हैदराबाद में इदारो आहे रुकुल इस्लाम जामिया मुजद्ददी आहे, उन में तमामु इहे सहूलियतूं मुयसरु आहिनि। ऐं उते असां जीअं अल्हम्दुलिल्लाह ॿारड़े खे का मार ॾियणु या लठ इस्तेमालु करणु या पाइप इस्तेमालु करणु, इन जो तसवुर ई न आहे। असांजी बाक़ाइदे जेको नओं टीचर रखंदा आहिनि, पहिरीं उनखे मुकमल जेको आहे पढ़ाई जे हवाले सां उनखे गाइड कयो वेंदो आहे, उनखे लेक्चर्स ॾिना वेंदा त तव्हांखे कीअं ॿारड़े खे पढ़ाइणो आहे। ठीकु आहे मुफ़्ती साहिबु, बिल्कुलु या इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि हिन दौर में, छो त हिन दौर जो ॿारु उन तरह जूं यकीननि सख़्तियूं बर्दाश्त नथो करे सघे। अच्छा, उन खां अलावा मां थोरो पेरेंट्स जे हवाले सां बि डिस्कस करणु चाहींदमि। मुफ़्ती साहिबु चवंदा आहिनि त जॾहिं ॿार जी तरबियत जी ॻाल्हि थींदी आहे न, काउंसलर्स चवंदा आहिनि त वालिदैन जी पंहिंजी तरबियत ख़ूबसूरत हूंदी त यकीननि ॿार जी तरबियत ख़ूबसूरत अंदाज़ में करे सघंदा। अॼुकल्ह जे दौर में पेरेंट्स ॿ जॉब्स कनि था ऐं घर जे लाइ एतिरो टाइम न हूंदो आहे, फैमिली जे लाइ बच्चनि सां सेपरेट टाइम गुज़ारण जे लाइ उहो वक़्तु उन्हनि खे दरकार कोन हूंदो आहे। सो इस्लाम जी तालीमात कीअं आहे, बच्चनि सां कीअं बिहेव हुजणु खपे, केतिरो टाइम स्पेंड करणु खपे? जीअं ॾिसो त ॿ जॻह ते नौकिरी करणु, टाइम जो न हुजणु ऐं ॿारनि खे टाइम नथो ॾेई सघिजे, त लिहाज़ा उन बजाए इन जे बहितर आहे त तव्हां माण्हुनि जी हिकिड़ी पंहिंजी हिर्स लालच बि हूंदी आहे त मां ॿिनि जॻहियुनि ते ड्यूटी कयां त मुंहिंजी सुठी सैलरी अचे ऐं त जीअं मां मुस्तक़बिल जे लाइ प्लानिंग बि करे सघां, यानी ॿारनि जे लाइ कुझु सेविंग बि करे सघां ऐं उन्हनि जी तालीम बि हलाए सघां। त उन खां बहितर आहे त तव्हां जेकॾहिं हिकिड़ी नौकिरी कयो, ॿारनि जी तव्हां तालीम तरबियत कंदा था रहो, उन्हनि जी तालीम हले थी, तव्हां उन्हनि जी खाद खुराक करे था सघो, त पोइ तव्हां ॿी नौकिरी खे तरजीह न ॾियो। वॾी इन्वेस्टमेंट आहे न जेका तव्हां पंहिंजे हा, त तव्हां ॿारड़े खे जेकॾहिं बजाए हिन जे जेकॾहिं तव्हां मिसाल हुनजे लाइ बैंक बैलेंस जमा कयो पर तव्हां हुनखे टाइम ई कोन ॾिनो ॿारड़े खे, ऐं ॿारड़ो कंहिं बुरी सोबत में अची वियो त तव्हांजो इहो बैंक बैलेंस त हुनखे कोन बचाए सघंदो, बल्कि हो त तव्हांजी सॼी कई कमाई ज़िंदगी जी उहा तबाह करे छॾींदो। पर जेकॾहिं तव्हां उहो हुननि जी सिर्फ़ु खाद खुराक जो ख़्यालु करे हुनजी तालीम ॾिनी ऐं उनखे रोज़ानो तव्हां टाइम ॾिनो ॿारड़े खे, मां पंहिंजी थो ॿुधायां त मां नंढड़नि खे चवंदो आहियां त मां तव्हांजो वालिद बि आहियां, मां तव्हांजो दोस्त बि आहियां। कॾहिं बि मां जॾहिं नंढड़े खे हिफ़्ज़ जे लाइ छॾियो, मूं चयो कॾहिं बि तोसां को मामिलो पेश अचे, का बि परेशानी वारी ॻाल्हि, त ईअं न ख़ौफ़ कजां त तोखे ब्लैकमेल किथे को करे त तूं ब्लैकमेल में न अचिजांइ, बल्कि फौरी तौर मूंखे ॿुधाए। ईअं न त मां अबू खे का अहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, का मसइलो परेशानी मूंखे मुनासिबु नथो लॻे, मूं चयो मां तुंहिंजो वालिद बि आहियां, तुंहिंजो दोस्त बि आहियां, ऐं तूं बिला झिझक जेकॾहिं तव्हां ॿार ते घणी सख़्ती कंदव न, ॿार तव्हां प्रेशर विझंदो, तव्हांखे ॿार जेको आहे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, कुझु अहिड़ा मामला मसाइल हूंदा आहिनि जो ॿारड़ो पोइ वालिद खे ॿुधाइण खां जेको आहे लवाईंदो, छो त ख़ौफ़ हूंदो बाबा नाराज़ न थी पए। त लिहाज़ा अहिड़ो रवैयो औलाद सां न हुजे, इहो औलाद सां अहिड़ो रवैयो रखणु नुक़सानदाह साबित थींदो। जी हा, उहा फ्रैंकनेस हुजणु खपे। जी हा, दोस्ताणे तालुक में जेकॾहिं ॿारड़े खां का ग़लती थी थिए, को मसइलो थो थिए, त उनखे तव्हां उन अंदाज़ में उन लहजे में सम्झायो। हा, सख़्ती बि ज़रूरी आहे, ईअं न आहे वक़्त ते ॾिसो त जेकॾहिं ॿारु लिमिट खां ॿाहिरि थो वञे त तव्हां हुन ते सख़्ती कयो, पर हुन सख़्ती जो अंदाज़ बि उहो हुजे जेको सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अंदाज़ मुबारक हूंदो। त थोरी देरि जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे ख़ामोशी इख़्तियार कंदा हुआ, पंहिंजे घर वारनि सां या पंहिंजे अहलिया घर वारनि सां बि ख़ामोशी इख़्तियार कंदा हुआ त घर वारियूं सम्झी वेंदियूं मोमिननि जूं मावरूं त हुज़ूर असां खां जेको आहे शायदि असांजे जेको आहे मामलात में ख़ुशि न आहिनि,
नाराज़गी जो इज़हार कयो अथनि ऑटोमेटिक को पंहिंजे मामलात खे संभाली हुज़ूर खां जेका आहे माज़रत करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे राज़ी करे जी वठंदी। सुभान अल्लाह माशाअल्लाह मुफ्ती साहब सुहिणे अंदाज़ में ज़िक्र थी वियो ही चंद ॻाल्हियूं नंढियूं नंढियूं यकीनन हूंदियूं आहिनि पर वॾो इम्पैक्ट इहो जेको आहे ऐं ज़रूरी आहे जेकॾहिं तव्हांखे को मामला घर में पेश बि अचनि था त मूंखे मुंहिंजा हिकिड़ो महिरबानी दोस्त आहे उहो मूंखे इहे ॻाल्हियूं कुझु सम्झाईंदा रहिया ऐं मां उन्हनि जे जेको आहे न जेको आहे तजुर्बात मां फ़ाइदो वरितो। जेकॾहिं तव्हांखे का घर में का अणबणत थी आहे त तव्हांखे जेकॾहिं कावड़ जी घरां निकिरो था त निकिरी जॾहिं वरी वापसि अचो न त तव्हां जीअं दरवाज़ो खोलियो त मुस्कुरायो सही ऑटोमेटिक तव्हां पोयां विया आहियो कावड़ जी जेका अणबणत थी आहे त हुनजो असरु त तव्हांजे घर वारनि ते पियो हूंदो न। हाणे तव्हां वापसि अची मुस्कुराईंदव न उहा सॼी तकलीफ़ ॿिन्ही जी यानी मर्द जी बि ख़तम थी वेंदी त औरत जी बि इहा बि त हिकिड़ी हिकमत अमली आहे चवंदा आहिनि मुफ्ती साहब चवंदा आहिनि त सियासत हर जॻह ते हूंदी आहे ऐं सियासत घर में बि हूंदी आहे सो सुहिणे अंदाज़ में जेकॾहिं तव्हांखे हलणो आहे ऐं हर मामले खे सुठे अंदाज़ में तव्हांखे रखिणो आहे त पोइ उहा जेका सुठी तबियत इंसान जी हूंदी आहे न थधी तबियत जेका इंसान जी हूंदी आहे उहा ज़रूरु कमु ईंदी आहे इंसान खे। अच्छा असां ब्रेक जी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे अॻियां वधूं था माशाअल्लाह असां सुहिणे अंदाज़ में पूरी ट्रांसमिशन नाज़रीन अॼु जी अव्हां ताईं पहुती आहे। 14 रोज़ो ऐं यकीनन 14 रोज़ो ॾाढो सुठे अंदाज़ में गुज़री रहियो हूंदो। मौसम जो इफेक्ट पवंदो आहे न मां चवंदी आहियां त मौसम जो पूरो असरु इंसान जी तबियत ते पवंदो आहे ऐं माह रमज़ान जो महीनो सुठनि ॾींहंनि में नसीबु थियो आहे। नो डाउट ही ॾींहं आराम सां जेको आहे सो थोरी गर्मियूं महसूसु थियणु पाण सभिनीनि खे शुरू थी वियूं आहिनि पर थोरो कंपैरिज़न कयूं था पोयां रमज़ान उन खां पोयां रमज़ान जेके असांजा गुज़रिया आहिनि तमामु घणी गर्मी में गुज़रिया आहिनि त हीअ रोज़ा ॾाढा सुठा गुज़रनि पिया ऐं बरकतूं रहमतूं हर को समेटण जी कोशिशि करे पियो ऐं भरपूर कोशिशि में इंसानु हुजे छो त इंसानु वरी बि ख़ताकार आहे किथे किथे कुझु शयूं असां खां ज़रूरु मिस थी वेंदियूं आहिनि। असां अॻियां वधूं था ऐं वकार तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो छा चूंड आहे। बिस्मिल्लाह। हे कुरान में कई वैया वाखाण हबीबन जी हर सिट हर आयत में सुरहान हबीबन जी कुरान में कई वैया वाखाण हबीबन जी हर सिट हर आयत में सुरहान हबीबन जी हिकु मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे आयो बि त पोइ आका पर पहिरियों नंबर आहे हिकु मुल्क न पर पूरी दुनिया खे ख़बर आहे आयो बि त पोइ आका पर पहिरियों नंबर आहे यूसुफ जे लबनि ते हुई लालाण हबीबन जी हर सिट हर आयत में सुरहान हबीबन जी कया कुर्बा गुणन ते आखिर में अचण वारे आदम जी ख़ता मेटी खुद नाम सजण वारे कया कुर्बा गुणन ते
आखिर में अचण वारे आदम जी खता मेटी खुद नाम सजण वारे कई प्यार में पधराए रब पाण हबीबन जे हर सिट हर आयत में सुरहान हबीबन जे रहमत जे खजाने मां रज राज करे खाओ लपलालण खान घुरो भली झोल भरे खाओ रहमत जे खजाने मां रज राज करे खाओ लपलालण खान घुरो भली झोल भरे खाओ खाओ न खोटे सघंदे हिया खान हबीबन जे हर सिट हर आयत में सुरहान हबीबन जे सिर माल मथ से घोरिया औलाद अमणे अबो ओ गुलाम नबी चेहरो चंद्र साण न भेट कबो सिर माल मथ से घोरिया औलाद अमणे अबो ओ गुलाम नबी चेहरो चंद्र साण न भेट कबो हीअं चओ त मथे चंद्र खां चांडाण हबीबन जे हर सिट हर आयत में सुरहान हबीबन जी सुबहान अल्लाह जी सुबहान अल्लाह माशाअल्लाह सुठो आवाज़ प्यारो आवाज़ तव्हांजो मुफ्ती साहब लास्ट में तव्हां खां मैसेज वठंदासीं छा मैसेज हूंदो तव्हांजो उम्मत मुस्लिमा जे लाइ त उम्मत मुस्लिमा जो पाण में इत्तेहाद ऐं इत्तिफ़ाक़ हुजे कंहिं बि जेसि ताईं का बि ख़बर हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया तां तव्हांखे न मिले जी जी त उन खां पहिरीं कंहिं बि ख़बर ते यकीन न रखो सही अहिड़ी का बि ख़बर आहे जंहिंसां इंतिशार पैदा थिए जीअं बिलख़ुसूस सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो था त मुंहिंजे ख़्याल में 50% खां वधीक ग़लति ख़बरूं सिर्फ़ु पंहिंजा जेको आहे कमेंट्स वधाइण जे लाइ इन हवाले सां बट मोर देन 50 मुफ्ती साहब अञा बि वधीक त लिहाज़ा इन्हनि शयुनि ते तव्हां तवजो न ॾियो जेसि ताईं उहा शइ तव्हांखे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते न तव्हां तस्दीक न थिए कंफर्म न थिए त इनशा अल्लाह ताला तव्हां इख़्तिलाफ़ खां बि बची वेंदव ऐं अल्लाह ताला तव्हांखे पाण में इत्तेहाद इत्तिफ़ाक़ बि अता फ़रमाए आमीन जी आमीन मुफ्ती साहब तव्हांजी महिरबानी तव्हां आयो तव्हां टाइम ॾिनो ऐं सुहिणे अंदाज़ में इहा ट्रांसमिशन तमामु व्यूवर्स ताईं काराइते अंदाज़ में पहुती आहे वक़ार तव्हांजी महिरबानी तव्हां आयो ऐं असां सां इमरान सुलेमान तव्हां मौजूदु रहिया तव्हांजी महिरबानी राबिया तव्हां मौजूदु रहियो तव्हांजी महिरबानी आयल सभिनीनि मुअज़्ज़िज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां हिन तरफ़ मां पूरी इंटायर टीम जी शुक्रगुज़ार आहियां जिन जे साथ सां असांजी हीअ ट्रांसमिशन नाज़रीन ख़ूबसूरत अंदाज़ में तमामु व्यूवर्स ताईं पहुची सघी आहे हिन पूरी ट्रांसमिशन में साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो ऐं टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे मूंखे ॾींदव इजाज़त पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदव यादि असांजी इंटायर टीम खे ऐं हमेशह चवंदी आहियां इहे लफ़्ज़ अॼु बि मां वरजाईंदमि त हीअ उहा घड़ी हूंदी आहे हीअ उहा महल हूंदी आहे जंहिं वक़्तु पाण रोज़ो इफ़्तार करे रहिया हूंदा आहियूं ऐं रोज़े इफ़्तार महिल जेका असीं दुआ घुरंदा आहियूं उहा यकीनन क़बूल थींदी आहे लाशुबा क़बूल थींदी आहे सो पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव इंशाअल्लाह पाण सभु सुभाणे गॾु आहियूं